अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। प्यारा ॿारो, अॼु असां सबक़ पढ़ंदासीं, सबक़ छटियूं। वाह 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 जी उस्ताद हाज़िर असां पढ़ंदा। उस्ताद छा मां वेल्डिंग जो कमु सेखारियो आहे तोखे? तूं असां ॿार आहियूं छा तूं चवे थो त प्यारा ॿारो सबक़ पढ़ंदासीं छटियूं। मुअज़्ज़िज़ हाज़रीन ऐं असांजा नाज़रीन जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि ॿाहिरि मुल्कनि में, उन्हनि जी वॾी महिरबानी जेके असांखे पसंदि कंदा, असांजे शो खे पसंदि कंदा। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, जंहिंजो चवणु आहे त कैडबरी डिलाइट दिलि जीतो डिलाइट से। ऐं टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे। तमामु बहितरीनु चांहि आहे हिननि जी। हिननि में आहे मेज़बानी जो राज़। ऐं अमरेली स्टील आपकी तरह सॉलिड, उन्हनि असां सां ताउन कयो आहे, उन्हनि जी वॾी महिरबानी आहे। ऐं अॼु जेके असां वटि महिमान आयल आहिनि, मुअज़्ज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन, ॾिसी करे ॾाढो दिलि ख़ुशि थी वेंदी उन्हनि जी। ऐं ख़ासि करे हेॾां जेको असांजो बीठो आहे चाचो गामण, जी वाह, तव्हांजी बि दिलि ख़ुशि थी वेंदी। हा छो जो अॼु कोई बि मर्द महिमान न आहे असां वटि, वाह वाह, ॿ टे छोकिरियूं ई आहिनि असां वटि। सुठी ॻाल्हि आहे न, ईअं त तव्हां तरक़ी कंदव न भाउ। अच्छा, हिकिड़े हफ़्ते में न हुयो, मां हुननि खां पुछियमि चाचे खां त गामू किथे अचे, ग पी करियो आहे? मां चयो ग पी त गॾु कंदो आहे। चए भाई गामू छा आहे? वाक़ई सही, वाक़ई ईअं आहे। छो जो तोखे अक्सर सां लेथड़ियूं पाईंदे ॾिठो आहे हिते। साईं मां जंहिं महिल हुसन ॾिसंदो आहे न, पोइ मूंखां बर्दाश्त न थींदो आहे। हाय हाय, हा अॼु बि माशाल्लाह असां वटि तमामु ख़ूबसूरत गेस्ट अचनि थियूं। वाह वाह। ऐं मां चाहियां थो त तव्हांजो वधीक वक़्तु न वठंदे ऐं उन्हनि महिमाननि खे मां हिते घुरायां। ऐं सभ खां पहिरियां जंहिं एक्ट्रेस खे मां घुराईंदुसि, तमामु ख़ूबसूरत, अॼुकल्ह होस्टिंग बि करे पई हिकु मॉर्निंग शो जी, त उन्हनि जो वरी जेको स्टार्ट आहे अच्छा कैरियर जो, उहो बि धरती टीवी खां आहे। वाह वाह, तमामु बहितरीनु होस्ट, तमामु बहितरीनु एक्ट्रेस। असां सां गॾु बि उन्हनि कमु कयो, धरती टीवी जी टेलीफिल्म ठाहीसीं पीके सिंधी, हुन में तमामु बहितरीनु उन्हनि कैरेक्टर कयो। ऐं जी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे सदफ भुट्टो। अॼु रूह ख़ुशि करे छॾे। असांजी तमामु पुराणी आर्टिस्ट आहे, सीनियर आर्टिस्ट आहे, ॾाढी ख़ुशी थी, माशाल्लाह। ख़ुशि आहियो तबियत सही? सदफ अची वई, वरी हिकिड़ी ॿी बि सदफ आहे। अच्छा हा, ॿ सदफ। हा, माना माना हिकु पिज़े सां ॿियो पिज़ो फ्री। पिज़्ज़ा वीज़ा जी ॻाल्हि न कर बाबा, पिज़्ज़ा न आहे। ॿुधाए, पिज़्ज़ा ते अॻे इशू थो हले घणो, ॿुधाई। ऐं हिन मुंहं ते पिज़्ज़ा ठहे बि नथो ॻाल्हाईंदे। त हाज़रीन ऐं नाज़रीन, ॿी जेका असांजी गेस्ट आहे, उर्दू मीडिया सां उन्हनि जो तालुक़ु आहे। तमामु ज़बरदस्त उन्हनि जी सीरियल हली रही आहे सोतन, हुन में उन्हनि जो नेगेटिव रोल आहे। ऐं जी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे सदफ अब्दुल कादिर। इहे प्रोग्राम कबाल न धरती टीवी ते। हाणे पाण ॿुधाए, हेॾा हेॾा सुहिणा माण्हू, उते ब्लैक एंड वाइट माण्हू ठहंदो। हाणे हिकिड़ो ॿियो सरप्राइज़ आहे। अच्छा, उहो अञा असां रखियो आहे, उहो ब्रेक खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदुमि। मां मरां थो न, असां चऊं था थोरी देरि तूं ज़िंदा हुज ब्रेक ताईं, उन खां पोइ मर भली। ॿी बि असां वटि गेस्ट आहे तमामु ज़बरदस्त, ऐं उहा बि ॾाढी ख़ूबसूरत। ऐं वॾी ॻाल्हि इहा त उहा MPA बि आहे। वाह, पर उनखे असां थोरो रखियो आहे फ़िलहाल सरप्राइज़ में, त तव्हां बि थोरो सब्र कयो। असां ब्रेक खां पोइ उन्हनि खे घुराईंदासीं। ठीकु आहे, जेसीं ताईं उहा अचे तेसीं असां सदफ भुट्टो सां कचहरी कयूं था। ऐं सदफ जेका असांजी आर्टिस्ट आहे, ॿई एक्ट्रेस आहिनि, अच्छा, ॾाढी सुठियूं। ऐं तव्हां बि सदफ उर्दू मीडिया में बि कमु कयो आहे? जी बिल्कुलु। पोइ वरी वापसी कीअं थी सिंधी मीडिया में? सिंधी मीडिया में वापसी मतिलबु घर में वेही काफ़ी बोर थी वई हुयमि, थोड़ी हेल्दी बि थी वई आहियां। त मां सोचियमि त थोरो हिकिड़ो टाइम पास बि थी वेंदो, पंहिंजे पुराणनि दोस्तनि सां मिलण जो मौक़ो बि मिली वेंदो, त छो न वापसि पंहिंजो कमु शुरू करणु घुरिजे। माशाल्लाह। अच्छा, अॼुकल्ह मॉर्निंग शो जी होस्टिंग पिया कयो, कीअं रहियो इहो तजुर्बो? होस्टिंग पहिरियां बि तव्हां होस्टिंग त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो त शुरू खां ई मतिलबु हिकिड़ो शौक़ु बि हुयो ऐं हिन में ज़ाहिरी महारत बि काफ़ी हासिलु कई आहे। पर मॉर्निंग शो जो मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो हुयो त हुजणु घुरिजे, डिसेंट कमु आहे ऐं इंसानु सुबुह सवेर खां ई उथे थो, तबियत बि फ्रेश रहे थी, राति जो जल्दी सुम्ही थो पए। माना उहो मॉर्निंग शो वारो डिसेंट कमु आहे, असां राति वारे शो डिसेंट कमु हा नहीं?
उनमें थोरो डिसेंट थी अचे न सुबुह सुबुह माण्हू ताज़ो ताज़ो अचे थो फ्रेश बिल्कुल फ्रेश फ्रेश जी बिल्कुल ऐं मॉर्निंग शो में अहिड़ा चेहरा हुजणु खपनि जो माण्हू सुबुह जो अखियूं खुलनि निंड मां ख़ूबसूरत चेहरा हुजनि यकीन कर हाणे मां सदव खे ॾिसां त मुंहिंजो रूह ख़ुशि थी वियो ऐं मां हरू भरू मां ख्वार पियो थियां दरबदर थियां पियो होॾे होॾे ॻोल्हियां पियो पंहिंजे लाइ हे माण्हू त मन घर वेठे जी मिली रूह विया ख़ुशि थी थिए हे ख़ुशि न थियनि ये रूह ख़ुशि थी थिए हाय हाय अॼु हिनखे मूंखे ॾिसी करे हिकिड़ो शेर यादि अची वियो ॿुधायो साईं चवे थो त तकदीर खुलती है मगर किस्मत नहीं मिलती अच्छा मुमताज मिल गई पर शादी नहीं करती ये सदब आपने शेर सुना है? शेर का क्या मतलब है ये इसका इन्हें ममता भी चाहिए बेगम ने ये चाचा आ गया यार ये हेॾो सोनो बि मोहल्ले मिठाई में ते रहते हैं मक्खियूं अची हमारे वयूं बा ये मोहल्ले में रहते हैं चाचा हमारे हे ॻाल्हि त ॿुधो हूअं त तव्हां मोटर हलाईंदा हो पाणी असांजे घर ॾींदो हो जी जी हाणे त न हाणे उहो मसइलो त हल थियो हाँ राति जो तव्हां सॼो ॾींहुं टीवी जो आवाज़ तेज़ था हलायो छोड़े टीवीअ जो आवाज़ न हूंदो आहे असां पाण इहो अदाकारी कंदा आहियूं हुते घर में हिन में लाफ्टर हाउस में ॼणे मां बोकारो ॿारनि जो अदा हा बा सेम टीवी ॿुधा चाचा सेम टीवी बाबा हे वरी केरु आहे टीवी हिननि जी होटल ते हलंदी आहे हुनजो आवाज़ ईंदो आहे तव्हां ॿुधो 5000 वधीक भरे को चङो न पिया रखो कहिड़ो फॉल्ट आहे बा कहिड़ो मां दुओ छॾींदो आहे बा लीक आहे छा मूंखे त फॉल्ट छॾ त भई चङी शइ कहिड़ी आहे हे जे हथ जो लोॾे थो हीअं करे चोथो हुजे कीअं बसि इहा पक करिणी त ड्राइवर जो पुटु आहे हे छा आहे अच्छा आहे असां वटि सदफ भुट्टो आयल आहे उहो बि आहे सदफ ॿई सदफ आहिनि मां वरी सम्झो त को छबर बबर पकी थो हलाए न उहो साड़ी ग्रीन कलर जी साड़ी पाए आई आहे हेॾा बॻाल त ॿुधो हिननि खां इहो ॿुधायो अथई त महिमान बिल्कुलु रहमत हूंदो हा आहे बिल्कुलु बिल्कुलु हे महिमान आहिनि असांजूं ऐं पर महिमान- इहो बि त ॿुधायो न त पाड़े वारनि जा हक़ अथई महिमान खे पाड़े वारनि जा हक़ कहिड़ा थिया न उहे पाड़े वारनि जे हक़ त असां ते आहिनि न तव्हांजा तोॾे तक़रीबन अहिड़े क़िस्म जा महिमान था अचनि कमु कहिड़ो कंदो आहे तूं मां VIP महिमान तोॾे छो था अचनि अहिड़ा VIP महिमान हाणे तव्हांजे घर नथा अचनि हुन में असांजो ॾोह त न आहे न असांजी ज़ाहिर आहे PR आहे सुठनि माण्हुनि सां वॾनि माण्हुनि सां पीआर कुझु आहे हाणे ॻाल्हि ॿ वटि मां माशाला तो वटि सोणियूं आहिनि छोकिरियूं हिकिड़ी असांखे ॾे तव्हांखे ॾियां मूंखे छॾे होॾे जश्न आज़ादी लॻी पई जश्न हा आहे मूंखे शेर अचे थो चाचा हिकिड़ो यादि ॿुधाए ॿुधाए चवे थो त मेरे महबूब के चेहरे पे दाने निकल आए हैं हा मेरे महबूब के चेहरे पे दाने निकल आए पहले ही वो चांद था अब तो सितारे भी निकल आए भई मूंखे बि हिकिड़ो शेर यादि आयो आहे वाह साईं वाह चए थो त तबियत बि गरम न अथई चहिरो बि नरम न अथई वाह हा हा वाह 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 त कर तूं छो नथी करे तबियत बि गरम न अथई चहिरो बि नरम न अथई गॾु खाई करे थो गिलाऊं अखियुनि में त शर्म ई न अथई सदब तव्हां ॾिठो हाणे तव्हांखे वेही ॾिसे कीअं पियो ईअं न पियो लॻे ॼण लूसी कुतो टुकर खे थो ॾिसे वेठो ॻाल्हि इहा आहे तव्हां टीवी जी कंप्लेन कयो था टीवी जी आवाज़ अचे थी तव्हां त पंहिंजी उमिरि खाई पूरी करे छॾी हाणे असांजी उमिरि आहे असां त खाई राति जो कंहिं पूरी कई आहे छा थियो अथई ॻाल्हाए ख़्याल सां तूं असांखे आज़मायो किथे आहे असां दुनिया में तूं हल ॾिस ॿाहिरि मुंहिंजा माण्हू मुंहिंजा जेका दोस्त तोखे ॿुधाईंदा मुंहिंजो कॉन्फिडेंस तव्हांजी उमिरि जा हूंदा हाणे असां हिकिड़ी मेल रखीसीं भॼण जी साईं मां 3 नंबर आयुसि अच्छा 3 नंबर छो सही भॻाई टोटल 3 ॼणा हुआसीं हा अच्छा उहो असांजी उर्दू स्पीकिंग में उर्दू मीडिया मां आई आहे सदफ अब्दुल कादिर तव्हांखे ईंदी आहे मालकानी आहे जानी मालकानी आहे ऐं उहा बि एक्ट्रेस आहे ॾाढी सुठी तव्हां ड्रामा ॾिठा आहिनि हिननि जा असां बसि हाणे ई ॾिठोसीं सम्झी वियासीं त छा हूंदो अब नजरें भी कमजोर हो गई है ना नज़र कमज़ोर हो गई है जी बिल्कुल खुद भी उम्र कहो। ऐसी है ना साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो तव्हां असांखे हरू भरू ग़लति न सम्झो न न चए थो त मखणु ख़राबु न हूंदो आहे मक्खियूं ख़राबु कंदियूं आहिनि हा हा
मखण ख़राब न हूंदो आहे, मखियूं ख़राब कंदियूं आहिनि, पोड़ा ख़राब न हूंदा आहिनि, छोकिरियूं ख़राब कंदियूं आहिनि। वाह वाह। बाक़ी रही ॻाल्हि तुंहिंजी जाइ न आहे बाबा हिते। हा, तूं जॾहिं बि अहिड़ा महिमान अचनि तव्हांखे घुराईंदो कर। तव्हां छोकिरा तव्हां ईअं पाणे अची था वञो? बाबा अची था वञूं न, पोइ बि तुंहिंजी जाइ न आहे। अच्छा। छो त ज़िलज़िलो ईंदो आहे त राकास लुॾी वेंदा आहिनि। हा। ज़िलज़िलो ईंदो आहे, राकास लुॾी वेंदा आहिनि। तूं नंढी ॿेड़ी आहे हिते जहाज़ ॿुॾी वेंदा आहिनि। हलो बाबा, हले चाचा, आइंदा थोरो ख़्यालु कजांइ बाबा, टीवीअ खे आस्ते वालम कर। अच्छा चाचा ऐं तव्हां उन ॾींहुं आवाज़ छो पियो करे, जाने तो मुंहिंजे जाना आहे। न न किथे न वञिणो आहे। तव्हां सां जेकॾहिं कोई एक्ट कजे, मां हिकिड़ी कोशिशि करणु चाहियां थी। तव्हां सां को सीन करणु चाहियो? मां सां गॾु सीन? एक्टर सां ॾाढी सुठी। जी बिल्कुलु। ॻाल्हि ॿुध, मां मुंहुं मां ॻीची में पवंदो मां। अचो अचो अचो। मां जेकॾहिं काफ़ी गाने में मॉडलिंग कई आहे, हा। ऐं मां चाहियां थी त तव्हां जेको न थोरो मूंसां गॾु गानो क्यों? पर मूंखे लॻे नथो तव्हां कुझु मां करे वेंदुमि। अच्छा तव्हां हलो, असांजा भाग खुलिया आहिनि। तव्हां हलो। अच्छा चाचा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो तव्हां। हे हिते हथ सही हुयो चाचा। अच्छा ताईं त सही हो, चाचा लो सही न। मां गानो चवां थो, तव्हां हुन ते मॉडलिंग कयो। हा ठीक आहे, मॉडलिंग। ठीक आहे। जन्म जन्म खां चाह में तुझे मुझे अक्स चिट्या जन्म जन्म खां चाह में तुझे मुझे अक्स चिट्या सारा सपना तुझा सारा सपना तुझा जन्म जन्म का चाह में तुझे मुझे अक्स चिट्या। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जी। तो कलाम वड़ो गायो, मां हुजां त हो गायां, तुंहिंजी गोरुनि गोरुनि बाहुनि ते हड़े इसको कहते हैं कि रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया। ये अपनी जवानी का गाना सुना रहे थे। सदफ भुट्टो असां सां गॾु आहे त अवां सिंगिंग लाइ कॾहिं ट्राई कई त सिंगिंग तरफ़ अचिजे? असां तक़रीबन एक्ट्रेस ॾिसणियूं आहिनि जेके हाणे सिंगिंग तरफ़ अचनि थियूं, सीनियर एक्ट्रेस जीअं नजमा काविश आहे, सुनैना अली आहे, ॿियूं बि एक्ट्रेस ॻाइनि पियूं। तव्हां छो न आहियो सिंगिंग? मां विच में थोरी कोशिशि कई हुई ॻाइण जी। कोशिशि छा नाकाम थी वई आहे? पर मूंखे कंहिं चयो सुरत आहिनि पर साज़ कोन्हे। होॾे 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 दिल चेती तो के हपा के वॾो किनो आहे। हे माण्हू असांजे शो जी रेटिंग किराईंदा, मूंखे हपा छो कंदे अची? वो दिल चेती न, तू जॾहिं खिले तो प्यारो तो लॻे माना साज़ असां वटि आहिनि। जेकॾहिं अॼु तव्हां थोरो सुर छेड़ियो बस मां छॾे अॼु ट्राई थी वञे, अॼु ट्राई थी वञे, ॾाढो वॼाईंदा सभु। हाणे त गलो ख़राब लॻो पियो आहे। तव्हां गले ख़राब में तव्हां मुंहिंजा सुर ॾिसण चाहियो? ईअं हिकु अधु का लाइन ईअं जीअं जुंगार बि आहे। मां कहिड़ो गायां? कोई बि सिंधी हो गानो, चवनि उर्दू आशिक गानो। मजबूर आहे, भले कहिड़ो बि गद्दार। तव्हांखे इन खां ॿियो कुझु सम्झ में न ईंदो आहे। न उनजे लाइ वरी चपड़ी अख़्तारो खपंदो न। असां वटि कीबोर्ड बि आहे, अज़ीम भाई वेठो आहे, विजय आहे ढोलक ते, ॾाढा सुठा म्यूज़िशियन आहिनि। तव्हां जितां ॻाइणु शुरू कंदव ही कॾहिं कॾहिं ईंदा तव्हांजी। हाणे मूंखे अहिड़ो थींदो आहे अक्सर त एट ए टाइम ते असांखे उहे गाना सम्झ में ईंदा न आहिनि। कोई न कोई त पसंदि हूंदो तव्हांजो गानो। हा हा ॿुधायो। ओ फोन ते मूंखे ॿुधाईंदा हो न जेको गानो, तूं मञी न मञी महिरबानी कयो, तव्हांजो को नंबर न आहे मूं वटि। हितां वञा सभु चवनि गामू जो नंबर त ॾियो, गामू जो नंबर। हा हा, न तव्हां ॿुधायो गानो। जी मां ट्राई थी कयां। ही तुझी मुझी जोड़ी दिसी घणनि खे बाहि लॻंदी आ। ही तुझी मुझी जोड़ी दिसी घणनि खे बाहि लॻंदी आ। अलाए छो प्यार करण ही दुनिया कोन सहंदी आ। ही तुझी मुझी
इतने गले खराब में भी नहीं, बहुत अच्छा गाती। किसने कहा कि आपके साथ रही है? देखा 3-4 दिन से मेरी आवाज बहुत खराब नहीं, थी। इस खराब और आवाज मैंने के काफी साथ 2 आपने दिन इतना छुट्टी अच्छा भी की गाया अपने है। नहीं, ऑफिस ये गाने का गाना भी था और मैसेज का मैसेज भी था। हाँ बिल्कुल। छा थी हाँ हेलो भलो गए गानो तू तो बदी तो मां बता शागिर्द थी पहिरियों पतो है उहो बि किनो हाँ सदफ भुट्टो असां सां गॾु आहे। सदफ अब्दुल कादिर भी असां सां गॾु। अब्दुल कादिर आपके हस्बैंड का नाम है? जी बिल्कुल माशा शादीशुदा हैं आप? जी अल्हम्दुलिल्लाह। बच्चे भी होंगे? जी 2 बेटे हैं मेरे माशाल्लाह। 2 बेटे माशा लगता नहीं है 2 बेटे की। हाँ, देखो ना, यार माशाल्लाह यार। ये देखो माशाल्लाह से मेरा बड़ा बेटा अब यूनिवर्सिटी गोइंग है। यूनिवर्सिटी में पढ़ते हैं बड़े बेटे। हाँ यार फिर आप भाई। अपने आप को अञा त यूनिवर्सिटी न वियो। ॾिसो शर्म अचणु खपे तोखे ॾिस यार। है वो मां देखें, हर कितना ऊपर मां maintain जो किया। है माना असा को रंग नंबर मारू पर मिलायो ना। नहीं नहीं मेंटेन किया हुआ है ना अपने आप को। देखें बस वाह वाह जबरदस्त माशाल्लाह लग नहीं रही आप। माशाल्लाह। तो अब तक तकरीबन कितने सीरियल कर चुकी हैं? मैंने काफ़ी सीरियल्स किए उर्दू मीडिया से और दूसरा काम मॉडलिंग से स्टार्ट किया। शुरू से ही बोल्ड मॉडल रही। मतलब मॉडलिंग भी की आपने? जी मॉडलिंग भी की। ईबिस में सबसे पहला मैगजीन मेरा आया था ईबिस। ईबिस। तो वो स्टार्ट ही बोल्ड मॉडल से किया। तो इस वजह से मुझे मॉडलिंग का ज़्यादा अच्छा एक्सपीरियंस रहा। अच्छा मज़ा आया काम करके। आज़ी रज़ा थे उनके फ़ोटोग्राफ़र। और बहुत टाइम के बाद मुझे दूसरा फ़ोटोग्राफ़र जिसे सेम थीम सेम आदतों के साथ और कामरान अता। अच्छा। बहुत अच्छे फोटोग्राफर उनके साथ अभी मैंने रिसेंटली शूट किया और वो शूट इस वक्त मार्केट में आ तो चुका है। अच्छा। और माशाल्लाह से बहुत अच्छा रिस्पांस उसका आया। जिस तरह से आज़ी का रिस्पांस मुझे अच्छा मिला था। अच्छा अभी आपकी एक सीरियल चल रही है सोतन? जी सोतन सोप है, वो सीरियल नहीं है। सोप सीरियल है। सब सीरियल है बा। उसमें आपका क्या सोतन का कैरेक्टर है? नहीं सोतन नहीं, उसमें मेरा नेगेटिव कैरेक्टर है एज अ नायिका। सोतन भी तो नेगेटिव ही होती है। हाँ सोतन नेगेटिव होती है मगर वो अक्सर वो पॉजिटिव ही हो जाती है अक्सर, क्योंकि वो शोहर की मर्जी से होती है तो ऑब्वियसली वो एडी संजीदा गुफ्तगू दी हले यार। विच में किन कजाए मुझे लगता है इनकी 2 शादियाँ हुई हुई है। नहीं नहीं इनकी। अच्छा फिर तो क्या एक है दूसरी की तलाश में हूँ बताना चलो अच्छा, राजी हो मिल जाए। जाएगी मिल जाएगी। मिल जाएगी। बस दुआ क्योंकि करे स्टार अल्लाह करे जायज मिल है, आप जाए। बिल्कुल कीजिएगा। माशाल्लाह अच्छी भी लग रही है नहीं चाय भी पी रही है रखो ला अच्छा मुझे ख्याल में ब्रेक वठूं वधीक अरबो तो थोड़ो अवर तो थी वञे यार। असांजा महिमान आहिनि सदफ ॿई। हाँ असा चाहता चओ असा भी चवंदा न न महिमान माना आहिनि। इहो चई तो हरबुरु माना एक की दूसरी की तलाश में हूँ चाहे विञा तूं असां सेटिंग विञा असांजी। न वञा न तो मां ब्रेक तो वठां। हा त हाज़रीन ऐं नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो स्टे ट्यून प्लीज डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, टपाल मेज़बान चांहि ठाहिण वारनि ऐं अमरेली स्टील ठाहिण वारनि। ऐं हाणे ब्रेक खां पोइ जीअं मां तव्हांखे ॿुधायो हुयो त असां हिकु ॿी गेस्ट खे घुराईंदासीं। तमामु ख़ूबसूरत गेस्ट। ऐं वॾी ॻाल्हि इहा त उहा MPA बि आहे। अच्छा जी हा। ऐं अञा वधीक ॿी जेका ॻाल्हि सरप्राइज़ जेको मां तव्हांजे लाइ रखियो हुयो त उहा असांजी जेका प्यारी होस्ट ऐं एक्ट्रेस आहे सदफ भुट्टो उन्हनि जी नंढी भेण बि आहे। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे MPA दुआ भुट्टो। बहनें हैं जी जी। तो मुझे अच्छा नहीं लगेगा कि आप दोनों बहनें इतना दूर दूर बैठे। तो दोनों के- मैं आपसे दरख्वास्त करूंगी कि प्लीज बहनों यार आप और अच्छा, श्रावण माशा। करिए। मतलब दोनों बहनों के बीच में नहीं आना चाहती हैं। हाँ बिल्कुल। दोनों साथ में बैठे हैं तो अच्छा है। ऐसे ही कोई नहीं आ सकता। माशाल्लाह। बहनें चाहे जितनी भी लड़े लेकिन जब उन पे कोई बात आती है तो वो दोनों एक हो जाती है। ये बिल्कुल देखो। हकीकत है। और बहनों का चीज़ है। रिश्ता कुदरती तौर पे अल्लाह ताला ने रखा है। ये माँ बाप बहन भाई ऐसे अल्लाह ताला ने रिश्ते जो कुदरती बनाए हैं। जी जी जी। तो उसने कुदरती मोहब्बत ऑटोमेटिक होती है कि चाहे दुनिया कितना भी अलग करना चाहे सही।
वो किसी पॉइंट पे आके वो फिर हो एक हो जाता, जाते फिर हैं। वो हो कहते हैं ना जाता है। नाखूनों से कभी गोश्त गोश्त अलग जुदा नहीं होता। अल्लाह केर करे 3 मायूं गॾु थी वञण और बड़ी आपकी ये दरिया दिली है कि आपने अपनी सीट छोड़ दी। अगर आप सियासतदान होती तो कभी सीट नहीं छोड़ती है। नहीं, इसलिए सियासत से दूर दूर तक कोई ताल्लुक नहीं है। अच्छा दुआ भुट्टो असां सां गॾु आहे। छा मसरूफ़ियात आहिनि MPA थियण खां पोइ? बस पॉलिटिक्स ऐं पंहिंजे कमकार में उन में मसरूफ़, माना आवाम जे लाइ कुझु करणु, उन जे लाइ कुझु बहितर करणु। अक्सर ॾिठो आहे तव्हां न्यूज़ में बि ईंदियूं आहिनि क्लिप्स ऐं सोशल मीडिया ते बि, जिते बि कोई इशू थिए थो तव्हां पहुची थी वञो हुते। बिल्कुलु, छो त असां असेंबली में इन जे लाइ वेठा आहियूं, आवाम जे लाइ वेठा आहियूं। असां सिर्फ़ु आवाम खे बेवकूफ़ ठाहिण जे लाइ कोन वेठा आहियूं, असां आवाम जा मुंतख़िब नुमाइंदा आहियूं ऐं उन जे लाइ वेठा आहियूं। त इन जे करे मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां सभु कमकार छॾे, अलाह न करे को किथे मसइलो थो थिए, कुझु बि थिए थो, त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे सभ खां पहिरीं मां उते पहुचां। बिल्कुलु थर में बि पहुची वयूं मां ॾिठो मां ॾिठो मान। हालांकि MPA आहिनि तमामु ज़बरदस्त सुठी, ग़रीब जेके उते असांजा थर जा मारूड़ा आहिनि उन्हनि खे उन्हनि जे ॿारनि खे खणी करे बाक़ाइदा तव्हां उन्हनि खे प्यारु कयो पिया ॿारनि सां ऐं ॻाल्हायो ॿोलायो पिया ऐं हिकिड़ो पंहिंजाइप वारो अहसासु थिए पियो उन्हनि खे। न त उन्हनि त अक्सर तव्हांखे सिर्फ़ु टीवीअ ते ई ॾिठो हूंदो या अख़बार में। मूंखे सोशल वर्क करणु ॾाढो, मतिलबु मां दिलि सां कंदी आहियां, मां मोहबत सां उन्हनि सां हूंदी आहियां ऐं उहे ॿार मूंखे, असां सियासी माण्हू आहियूं पर सिर्फ़ु इहो न त सियासत जी वजह सां थी मां चवां, पर मूंखे हूअं ई इन ॿारनि सां इन्हनि सां सोशल वर्क टाइप मूंखे दिलि सां मोहबत। शुरू खां वठी सोशल वर्क में तव्हांजो शौक़ु? बिल्कुलु। सियासत में कीअं आयो तव्हां? मतिलबु शौक़ु हुयो या तव्हां बि हादसाती तौर ते आयो जीअं सदफ? न, बिल्कुलु मूंखे शौक़ु हुयो ऐं मां हिकिड़ी इहा बि इन प्लेटफॉर्म तां मां इहो बि ॿुधाइण थी चाहियां त मां ही उहो चैनल आहे धरती चैनल जंहिं ते मां 3 साल न्यूज़ एंकर रही चुकी आहियां। तव्हांजी स्टाफ बि धरती? मां 3 साल धरती चैनल ते न्यूज़ एंकर रही चुकी आहियां ऐं 2 साल 2.5 साल मां रंग चैनल ते मां न्यूज़ कास्टर हुयसि। त 5-6 साल मां न्यूज़ एंकर रही चुकी आहियां ऐं मुंहिंजो इंट्रस्ट हुयो त मतिलबु करंट अफेयर्स टाइप प्रोग्राम्स करणु या न्यूज़ में मूंखे घणो इंट्रस्ट हुयो। त इन जे करे मां सियासत मां हासाती तौर ते न, मां दिलि सां मोहबत सां ऐं मुंहिंजो शौक़ु हुयो ऐं मुंहिंजो इहो एम हुयो त मां हिते पहुचां। सदफ जो बि स्टार तव्हां बि धरती TV खां? जी बिल्कुलु। तव्हां बि न्यूज़ एंकर हुयो पहिरियों? मां न्यूज़ एंकर कोन हुयमि, मुंहिंजो हासाती तौर थी वियो हुयो जेको तव्हां ॻाल्हि करे ॿुधायां त हीअ मूंसां गॾु ईंदी हुई। मां न्यूज़ एंकर हुयसि त हीअ मूंसां मतिलबु हिकु भेण जे तौर ते मूंसां गॾु, जी वॾी भेण जे तौर ते हीअ मूंसां गॾु ईंदी हुई। त हिन सां वाकई में वॾो हासाती थी वई त हीअ बि पोइ हिनखे मतिलबु हुते जेके डायरेक्टर वग़ैरह हुया, होस्टिंग कंदा हुया, प्रोग्राम्स होस्ट कंदा हुया, त पोइ हिनखे चयो त छो न तव्हां ट्राई कयो, तव्हां ईंदा बि आहियो त छो न तव्हां। उन्हनि मूंखे इलाही फोर्स कयो पर मुंहिंजो बिल्कुलु बि इंट्रस्ट न हुयो। हिन मुंहिंजी अम्मी खे अबू खे चयो त हिनखे जॉब मिले थी पर हीअ करे नथी। अच्छा माशाल्लाह, माना ॿई तव्हां धरती TV जे दरियाफ़्त आहियो। हिन धरती मां इलाही सारो सोन निकितो आहे, उन्हनि सोननि मां 2 हीरा असां बि आहियूं। हिकिड़ो हीरो मां बि आहियां पर फ़िलहाल कोयलो आहे। तव्हांखे तराशण जी ज़रूरत आहे। जेसिताईं तराशे कोई मूंखे। ऐं धरती TV जेको असांजो हीउ नई ऑफिस आहे, सेटअप आहे, तव्हांखे ख़बर आहे पहिरियां हिते ॿुधो आहे त को गोरो हुयो हीउ इलाइक़ो, आसेब जो को सायो हुयो हिते, कब्रिस्तान हुयो शायदि पुराणो। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे असांजे हिते ड्रिजो न, पोइ असल में आहिनि 3 छोकिरियूं, या पर कभी कभी ऐसे हो जाता है, कभी लाइट्सें बंद हो जाती हैं, लाइट गिर जाती है, कभी कोई रूह आ जाती है, तो मतलब डरने की बात नहीं। कहाँ तो पुराना हिते जिन कीअं ईंदा आहे? जिन बीठो त आहे। यकीन कर तव्हां अटैक कयो थियो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। हे अटैक तो करे वणे ई नथो। अच्छा तव्हांखे ख़बर आहे त दुआ भुट्टो जेका आहे PTI जी MPA आहे। अच्छा उनजी PTI सां तालुक़ आहे। ॾाढा असां ख्वार थियूं, अलाह जो कसम। तव्हां कीअं ख्वार थिया? न जेकी ॻाल्हियूं थियूं उहे न थियूं, न अटो न चांवर न कुझु बि न, बुख ते था मरूं। चांहि त मिली न तव्हांखे? चांहि मिली आहे। ॻाल्हियूं वॾियूं थियूं करनि पर अमल न आहे साईं। ग़रीब माण्हू सदाईं हिन परेशान, हो बि परेशान वेठो आहे वीचारो, यको टायर तो पंचर करे। दुआ भुट्टो MPA आहे। हा ये जेका आहे न वेठी, चई त मुंहिंजे लाइ दुआ करे।
लाइ कहिड़ी दुआ करे बाबा? 12,000 रुपया मूंखे त कोन मिलिया। यहाँ दुआ भी असर नहीं करेगी। अच्छा वो जो बोल रहे हैं किफ़ालत प्रोग्राम के 12,000 रुपए जो इमरान खान साहब दे मूंखे रहे त कोन मिलिया। तव्हां हिन में तूं त रोज़गार करे थो न वेठो बाबा? अच्छा रोज़गार वारे खे न मिलंदा? न तूं रोज़गार करे थो, जेके बेरोज़गार हूंदा तव्हांजी मां असेंबली में दुआ कराईंदसि। हिन जे लाइ दुआ शुरू में दुआ कराईंदा आहिनि, तव्हांजे लाइ कराईंदसि। पर मां बि MPPA आहियां। MPPA छा? फुल फॉर्म ले जो मां पखी पेंचर वारो। PTI में अचण खां पहिरियां तव्हां कहिड़ी पार्टी में हुयो? मां कंहिं पार्टी में न हुयसि, अच्छा। पर ही मुंहिंजी पहिरीं पार्टी आहे ऐं मां पहिरीं मीडिया मतिलबु सोशल मीडिया जेको हूंदो आहे उन में मां कमु कंदी हुयसि। PTI में सोशल वर्क जीअं टाइप हूंदो आहे उन में ग्राउंड ते तव्हांजी वञी। फर्स्ट पार्टी PTI आहे? फर्स्ट पार्टी मुंहिंजी PTI। पहिरियों पार्टी में तव्हां जीअं तव्हां शमूलियत अख़्तियार कई ऐं हुननि सोचे छॾियो त हाणे हिनखे MPA ठाहिणो आहे, मुंहिंजे अलाह खां पोइ मुंहिंजे पीउ माउ जी दुआऊं ऐं मुंहिंजी महिनत ऐं असांजे प्राइम मिनिस्टर इमरान खान उन मूं ते एतिरो ट्रस्ट रखियो, एतिरो ट्रस्ट कयो ऐं उन्हनि मुंहिंजो कमु ॾिठो। मां बाक़ाइदा ग्राउंड ते निकिरी, मां 4 साल पहिरीं कमु कयो आहे, ग्राउंड ते निकिरी कमु कयो आहे ऐं पंहिंजे दिलि जान सां कमु कयो आहे। उन खां पोइ मूंखे उन्हनि लीडरशिप मुंहिंजी एतमाद कयो ऐं पोइ मूंखे जेको आहे सो MPA ठाहियो। अच्छा वाह। गामू अॼु सुन लॻो पियो आहे सफ़ा। त मां ॾिसां थो यकीन करे न ॿई सोणियूं माशाअल्लाह वेठियूं आहिनि। मां बसि ॾिसां थो त अलाह साईं कीअं इन्हनि खे ठाहियो आहे, अलाए कहिड़ी कहिड़ी मर्दियूं ॿई सोणियूं। वो रात जो खजान मां न ॿुधाईंदासीं। यकीन कयो न, तव्हां पाण ॿुधायो, दिलि ते हथ रखी ॿुधायो केॾियूं पाण में आयो न, शीशे में ज़रूरु ॾिसंदा हूंदो त सुणो, ऐं हे ॾिसंदो हूंदो छा हूंदो, शीशो ई भॼी पवंदो हूंदो। ॾिस त सही, अहिड़ा अथव सही घर में, अहिड़ा अहिड़ा। देखिए दोनों बहनें हैं, अगर एक साथ उठ गई तो फिर आप यहाँ नहीं रहेंगे। नहीं होते, हिन खां ॿ टे सवाल कयो न त उथी हम वेंदव। उठते नहीं, हम उठा देते। अच्छा वही तो कहा फिर ये यहाँ नहीं रहेंगे। सदफ शोबिज़ में अचण वक़्तु तव्हां ते पाबंदियूं त हूंदियूं केर कंदो? वॾनि जे तरफ़ां या जीअं दुआ न न, मां ॿुधायो? तव्हांखे ॿुधायां थी न त दुआ मतिलबु न्यूज़ कास्टर हुई त मां नंढी भेण जो ख़्यालु रखण जे हिसाब सां मां हिन सां गॾु ईंदी वेंदी हुयमि। त मतिलबु हिक खां ॿ हूंदासीं त हिनखे थोरो आसिरो हूंदो, थोरो मूंखे आसिरो हूंदो, त मां ज़बरदस्ती मूंखे घर वारा चवंदा हिन सां वञ हिते मां आयमि मीडिया में होस्टिंग जे लाइ। मूंखे जिन डायरेक्टरनि मूंखे धरती TV ते फोर्स कयो हुयो त तव्हां होस्टिंग कयो। उहो क्लिप मूं वटि अॼु बि आहे, जॾहिं इहे कैमरा जे साम्हूं मूंखे फस्ट टाइम बीहारियो हुयनि। मूंखे मूं वटि में बि शायदि मुंहिंजे लैपटॉप में हुजे, त मां एतिरी कंफ्यूज़ थी वई हुयमि, मां पंहिंजो नालो ई विसरी वियो। मूंखां मां डायरेक्टर खां पुछिया बि मेरा नाम क्या है, मुंहिंजो नालो छा आहे, मां छा चवां, इहा हालत हुई। अच्छा मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त असांजे जीअं तव्हां मां सवाल बोर कयो थिया सदफ त खां, विच में विया अची त बोर थो थियां। न न ॻाल्हि थी ॾाढी सुठी ॿुधाई थी। जी तव्हां जीअं ॻाल्हि कई त सदफ खां सवाल कयो त तव्हांखे के पाबंदी न हुई। अल्हम्दुलिल्लाह असांजे पीउ मां असांखे एतिरी सपोर्ट कई। मां सभिनी जा पीउ मां सुठा ई हूंदा बेशक, पर मां चाहींदी आहियां त हर पीउ मां असांजे पीउ मां वांगुरु हुजे। असांजे पीउ मां असां ते ट्रस्ट कयो ऐं इन जे करे अॼु मां MPA आहियां ऐं अॼु ही सुठी होस्ट आहे। ऐं मां चाहींदसि त पीउ माउ खे नज़र रखणु ज़रूरु घुरिजे ॿारनि ते, पर उन्हनि खे उहो करणु ॾियो जेको हुननि जो एम आहे, जेको हू चाहिनि था। ज़बरदस्ती उन्हनि ते कुझु थोपियो न, जेको हू चाहिनि था उहो उन्हनि खे करणु ॾियो। पोइ ॾिसो पंहिंजे ॿारनि खे त छा तव्हांजा ॿार निकिरनि था। अच्छा सदफ, आप तो माशाल्लाह शादीशुदा भी हैं, तो ससुराल की तरफ से या मैके की तरफ से पाबंदियाँ थी कि शोबिज़ में क्यों जा रही हैं? हाँ, शुरू में बहुत पाबंदी हुई। अब्बा नाराज़ हो गए, 2 साल तक अब्बा ने बात नहीं की, क्योंकि वो शौहर साथ था, उनका साथ था, बहुत सपोर्ट था, बच्चों का सपोर्ट था, तो फिर वो लोग खामोश हो गए। मगर मेरा ससुराल बहुत अच्छा है, मेरा मैका बहुत अच्छा है, और फिर बाद में आहिस्ता आहिस्ता सही हो गए, क्योंकि इन्होंने देखा जब शौहर साथ है हर वक्त। हाँ। और शुरू में वो बहुत सपोर्ट में रहे, हर वक्त साथ भी शुरू में देते थे कि आ जाते थे, कि छोड़ जाते थे कि नहीं ठीक है माहौल। क्योंकि अल्लाह का शुक्र है, लोग कहते हैं ना मीडिया के लोग ऐसे होते हैं या पे कुछ ख़राब नहीं, आप खुद ख़राब होते हो तो वो ख़राब होता है माहौल। ये सही है, ये बात याद रखो। वो तो खराब होता है, वाकई सही है ना। और होंगे कुछ लोग जिनकी वजह से ये बातें होती हैं कि कुछ प्रॉब्लम्स, हर जगह प्रॉब्लम्स होती है, हर फील्ड नहीं में। हुआ ये, दोनों तरफ से, मैके से भी नहीं और ससुराल बस से भी। थोड़ा सा ऑब्जेक्शन हुआ, क्योंकि ऑब्वियसली बोल्ड शूट डायरेक्ट स्टार्ट ही बोल्ड से किया, ओहो।
तो डेफिनेटली प्रॉब्लम्स तो आनी थी। बोल्ड सम्झे थो न मां नथो सम्झां बस वॾो स्पीड में थी ॻाल्हाए छा मसलो छा आहे इनका हाँ वो मेरा यही पूछ रहा हूँ आपके साथ मसला क्या है कुछ समझे इन छा चयो ॿुधा हुनजो चाह आ मुठो अच्छा सदफ भुट्टो बि असां सां गॾु आहे त कहिड़े किरदार करण खां पोइ मञता मिली तव्हांखे ऐं सुञाता वियो त सदफ भुट्टो बि अची वई आहे मैदान ते होस्टिंग में होस्टिंग में शुरू में जी जी कहिड़े प्रोग्राम जी होस्टिंग कई म्यूज़िक प्रोग्राम जी म्यूज़िक प्रोग्राम हुया मतिलबु मां सीडियूं घर जो पहिरियां विच में इलाही दौर हलियो हुयो जी 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 इलाही सारा सिंगर अचनि पिया उन्हनि जी सीडी में ओपनिंग थिए पई सिंगिंग थिए पई त मतिलबु उन में होस्टिंग करणी हुई नंढा नंढा मुंहिंजे क्लिप्स हूंदा हुया पर उन में मुंहिंजो इलाही ऑटोमेटिकली पर वो अलाह सां करणी हुई नालो बि थी वियो थोरे ख्वार बि थी वियासीं माशा ख्वार कीअं भला मतिलबु गुलाम हुसैन उमराणी अदा साहब मां त अदा ई चवंदीमांसि असांजो त भाउ भेनर वारो रिश्तो आहे पर माण्हू अलाए छा सम्झंदा आहिनि अलाह गवाह आहे असांजो त उन्हनि सां गॾु तव्हां हुननि सां शादी कई आहे तव्हां फलानो कयो आहे अॼु बि जीअं हिननि मूंखे अचण सां गानो ॿुधायो काफ़ी सारा माण्हू होर्डिंग बि कंदा आहिनि टीस बि कंदा आहिनि पर हाणे मुंहिंजी सिहत खे कोई बि फ़र्क़ु न पवंदो आहे इन ॻाल्हि खे इलाही अरसो बि गुज़री वियो आहे पर अलाह साईं खे जेके कहते न उहो गानो आहे न जो है नाम वाला वही तो बदनाम है त बसि नालो थींदो थो वञे ख्वार तव्हांजो एल्बम आयो हिकिड़ो गुलाम हुसैन उमराणी साहब जो जी दिल जले हर कोई ते आहे दिल जले उन में तव्हां बि होस्टिंग कई हुई इलाही सारे ॿिया बि एल्बम एल्बम हुया। तक़रीबन 15-16 एल्बम उन्हनि जा मां होस्ट कया आहिनि अच्छा अच्छा जी माशाल्लाह दिल जिगर जो कमु आहे गुलाम हुसैन उमराणी खे ॿुधण बि साम्हूं छो जो माना पर तव्हांखे असांखे मुंहिंजे अंदरि जेको आहे पंहिंजे होस्टिंग जो जज़्बात हौसलो हुजणु खपे वॾो छो जो जज़्बाती सिंगर आहिनि न हे माना ॻाईंदे ॻाईंदे करे आवाम में लही वेंदा आहिनि चपड़ी अख़तारे सूदो ऐं हिकु ॿिनि जॻहियुनि ते मां ॾिठो बाक़ाइदे गुलाम हुसैन उमराणी ॻाईंदे ॻाईंदे वरी पिस्टल कढी हवाई फायर बि करे खतरनाक सिंगर ॿियो बि सिंगर हुयो हुनजी वीडियो क्लिप बि आई व्हाट्सअप ते जी उहो माना यकतारो रखी करे वरी क्लाशनकोप खणी डड फायरिंग बि करे डायरेक्शन करण जो शौक़ु थियो करे कॾहिं बि न गानो डायरेक्ट कयो कॾहिं कॾहिं बि न न ड्रामो बिल्कुलु बि शौक़ु न आहे बिल्कुलु बि न छो अलाए छो मूंखे लॻंदो आहे हिन में टू मच महिनत आहे महिनत वॾी आहे डायरेक्टर वेठो आहे असांजो ताहिर आराई साहब टू मच महिनत आहे महिनत करे करे केॾो तव्हांखे थी वियो ख़बर हूंदी यकीन महिनत करे करे ॻरी वियो आहे वीचारो ॾिस कहिड़ो किरदारु करण जी ख़्वाहिश आहे तव्हांजी अञा तव्हां न कयो आहे इहो मां कयो कयो ई कोन्हे मां ब्लाइंड गर्ल जो अंधी छोकिरी जो हिकिड़ो कैरेक्टर करणु चाहियां पई अच्छा छो कि मूंखे लॻंदो आहे मुंहिंजी अखियूं इलाही ख़ूबसूरत आहिनि मूंखे यकीन करे इहो ई सवाल मां खां करना कोई गानो कजे त मूंखे मां सम्झां थो हुनखे ब्लाइंड थियण जो शौक़ु आहे गामू खे एक्टिंग जो शौक़ु आहे की आवाज़ जी सिचुएशन ठही हाणे न थींदी हेड़ा माण्हू हुजे न हे माण्हू कामयाब थी हे सम्झी विया असांजी फीलिंग सिचुएशन इस ठही आई आहे जे ब्रेक जो टाइम आहे त ब्रेक वठ न त जेकॾहिं ब्रेक खां तुंहिंजे पोइ दिलि में का नियत आहे का बीका वा त उहो पाण फाट न हाणे हुनखे असल में नाबीना छोकिरीअ जो कैरेक्टर न असांखे घोटकुआर जो शौक़ु आहे सॼी उमिरि मां किरदार ई न कयो न न मूंखे किन शयुनि जो बिल्कुलु बि शौक़ु न आहे तॾहिं मां अञा शादी कोन कई आहे हेट मैरिड ऐं त न कई आहे शादी मां बि कसम न कई आहे बसि पोइ पको थी वई कमु शादी छो अञा ताईं कोई इरादो न आहे शादी जो सुस्तीअ जी वजह छा ख़ूबसूरत मिलियो ई न हूंदुसि न ख़ूबसूरत को मिलियो ई न हूंदुसि न उस्ताद 50 रुपए जी मिठाई विरायां छा जी शादी न कई थी मिठाई तूं छो विराई शादी तव्हां न कई आहे मिठाई वरी हू थो विराए अलाए कहिड़ी ख़ुशी में पंहिंजी पसंदि जी शादी कंदव या वालदेन जी पसंदि मां जेको पंहिंजे हिसाब सां पंहिंजो आइडल माण्हू ॻोल्हियां थी न मगज़ फिरियल हुजे मूं जहिड़ो अच्छा असां में उहे क्वालिटियूं आहिनि मगज़ फिरियल आहे तुंहिंजो हा माना असां बाबा हैंडसम आहियूं गाॾी आहे पैसो आहे चार होटल आहे बसि यार हाणे छा कयां उहो चए थी त मतिलबु मूं वांगुरु हुजे ईअं हरफन मोला हरफन मोला पाण बि खिलणी आहे असां बि खिलणा आहियूं पोइ छा आहे तव्हां खिलाइण आहियो असां खिलंदा आहियूं दुआ भुट्टो साहिबा तव्हां छा था सम्झो तव्हांजी नज़र में हिन वक़्तु सिंध जा अहम मसाला कहिड़ा आहिनि सिंध जा काफ़ी सारा मसइला आहिनि जेके असां चाहियूं था त असां हल कयूं उनखे असां त पंहिंजी तरफ़ां त जेको असां न न असां बिल्कुलु कयूं था पिया असांखे केर न रोकियो आहे दुआ साहब खे अपील आहे मेन मसइलो कहिड़ो आहे सिंध जो हिकु त मेन मसइलो इहो आहे न डेंगी ख़तमु करे न
डेंगी त बाबा मसलो आहे ई आहे सॼी बसि हिकिड़ो स्प्रे तव्हां वटि हिन भाग थी वियो आहे डेंगी ख़तमु कयो न हिकिड़ो स्प्रे तव्हांखे हणी थी वञा डेंगी ख़तमु थी वेंदो स्प्रे तोखे हणी थी वञे पर सिंध जा जेके ॿरंदड़ मसइला आहिनि जेके issues ॾिसो आहिनि, उहे कहिड़ा आहिनि? मां घणो जेको आहे न वुमेन ते कमु कंदी आहियां ऐं मां चाहींदी आहियां त उन मायुनि जा जेके आहिनि सो मां इशूज़ घणा उन्हनि खे फोकस कया ऐं मां उन्हनि जे लाइ असेंबली में Assembly में बि आवाज़ तव्हां ॾिठो उथारियां आहे त तव्हां उथी करे ॻाल्हाईंदियूं आहियो ॾाढो बिल्कुलु मां जेको बि असांजी कंहिं बि भेण जो माउ जो नंढड़ी जो ॿार जो कंहिंजो बि मसइलो थींदो आहे त मां हुन ते ॻाल्हाईंदी आहियां छो त असां उनजे लाइ वेठा आहियूं उन्हनि जे ई लाइ वेठा आहियूं त असां त दुआ कंदासीं त अहिड़ा मसइला थियनि न जंहिंजी वजह सां असांखे ॻाल्हाइणु घुरिजे अहिड़ियूं ज़्यादतियूं अहिड़ा ज़ुल्म ॿारनि ते थियनि कोन सभ खां वॾो मसइलो जेको आहे हिन वक़्तु असांजी माइरुनि सां भेनरुनि सां ॿारनि सां ज़्यादतियूं थियूं थियनि पियूं ऐं ज़्यादती अॼुकल्ह ॼण ईअं थी वियो आहे को मसइलो ई कोन्हे पर अल्हम्दुलिल्लाह असांजे भेनरुनि में माउनि में शहूर अची चुको आहे उन्हनि खे हाणे हिमत आहे उन्हनि खे ख़बर आहे त असां सां को ज़ुल्म थो थिए ज़्यादती थी थिए असां आवाज़ु उथारींदासीं असां उन्हनि सां गॾु बीठा आहियूं असां इनशा अल्लाह न करे त ईअं कुझु थिए पर असां उन्हनि सां बीठा आहियूं ऐं उन्हनि जे लाइ आवाज़ु उथारींदासीं उन्हनि खे बिल्कुलु इंसाफ़ बि ॾियारींदासीं त मां सभ खां वधीक जेको मसइलो आहे मां चाहींदी आहियां त जेको इहो ज़ुल्म ज़्यादती असांजी भेनरुनि सां थिए थी ज़्यादतियूं थियूं थियनि पियूं इनखे बंदि थियणु घुरिजे इन जो को हल कढणु घुरिजे तोखे छा थियो साम्हूं रोड ते वेठा हुया रोड तां छा थियो हवाल हे पद कयो हे कोन अरे बाबा औरतुनि जे हक़नि जे लाइ ॻाल्हाए थी औरत यार ॿिया बि हक़नि औरतुनि खे हक़नि खे ॿियनि खे माण्हुनि खे बि त वठो न पाणी कोन्हे बुख बदहाली मेडिसन वधीक महांगियूं थी वियूं नटा महांगा थिया कपिड़ा महांगा इन ते बि ॻाल्हायूं था ॾाढा वॾा मसइला आहिनि पर ब्रेक न वठंदासीं त असां लाइ मसइला थी वेंदा इन करे मौजूद हाज़रीन ऐं नाज़रीन हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो स्टे ट्यून प्लीज़ डोंट गो अवे वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि टपाल मेज़बान चांहि ठाहिण वारनि ऐं अमरेली स्टील ठाहिण वारनि असां वटि मेहमान तमाम खूबसूरत मेहमान आयल आहिनि सदफ साहिबा आपको जैसा कि पता है कि दुआ भुट्टो साहिबा MP हैं वो खास करके इन्होंने ब्रेक से पहले बताया कि औरतों के हुकूक के हवाले से ये बहुत ज़्यादा काम करती हैं जी, तो बिल्कुल, आपका भी अगर कोई मसला है तो बता दें नहीं मेरा तो मसला नहीं है मगर मुझे बहुत अच्छा लगा कि औरतों के हुकूक के लिए PTI की तरफ से एक खवातीन ही मौजूद है और मेरी बात को शायद वो बहुत अच्छे तरीके से अंडरस्टैंड करेंगी बिल्कुल जुल्म के खिलाफ आवाज़ उठाना बहुत अच्छी बात है जो हम खवातीन उठाती हैं और मैं कहती हूँ इंसाफ भी मिलना चाहिए अक्सरियत को इंसाफ नहीं मिलता तो मैं ये सवाल है कि अभी जैसे बहुत सारे केसेस हमारे यहाँ उजागर हुए हैं ज़्यादती के ठीक है उसे न्यूज़ पे आना चाहिए मगर क्या ये चैनल्स जो है सॉरी मेरा ताल्लुक भी मीडिया से ही है मगर मैं बिल्कुल इसके खिलाफ हमेशा ये बात उठाती हूँ अपने सोशल मीडिया पेज पे भी ये बात मैंने कई दफ़ा उठाई है कि क्या उसे मिर्च मसाला लगा के पेश करना अपनी TRP के लिए सही है क्योंकि आप हुकूमत में हैं तो आप माशाल्लाह ये इस वक्त कुछ कर सकती हैं वफाक में हुकूमत में बिल्कुल बिल्कुल आपका सवाल बहुत अच्छा सवाल है ऐसा बिल्कुल भी नहीं करना चाहिए क्योंकि हर औरत की इज़्ज़त है हर औरत माँ है बहन है बेटी है अपने घर की इज़्ज़त है अपनी घर की लाज है वो तो किसी भी चैनल को हक नहीं बनता कि किसी भी औरत के लिए किसी भी माँ के लिए किसी की बेटी के लिए आप अपनी TRP के लिए जो है उनकी इज़्ज़त को जो है इस तरीके से आप मतलब मिर्च मसाले लगाएं जैसा कि आपने बोला इसके ख़िलाफ़ मैं बिल्कुल हूँ ऐसा नहीं करना चाहिए लेकिन किसी के साथ जुल्म हो रहा है ज़्यादती हो रही है एक मीडिया ही है एक मीडिया का प्लेटफॉर्म है जिससे लोगों को पता चलता है जिससे लोगों को जुल्म का ज़्यादती का इन चीज़ों का पता चलता है और फिर हम वहीं पे पहुंचते हैं कुछ चीज़ें होती हैं जो हमें मीडिया पे नहीं पता चलती हमें डायरेक्टली हमें जो है आ जाते हैं व्हाट्सअप आ जाती कॉल आ जाती है तो हम चले जाते लेकिन जब तक अब हमारा मीडिया जो है इतना मतलब सोशल हो गया है इतना आम हो गया है कि मीडिया की तो ज़रूरत होती भी नहीं है सोशल मीडिया इतना हो गया है कि ट्वीट कर लिया पोस्ट कर लिया ये कर लिया वो कर लिया उससे पता चल जाता है लेकिन आपकी ये बात बिल्कुल बहुत अच्छी बात है कि किसी भी औरत के साथ ऐसे तजलील नहीं करना चाहिए और इस तरीके से कोई भी चैनल अपनी TRP के लिए किसी भी औरत की इज्जत को इसे पामाल ना करे नहीं करे अच्छा सदफ तव्हां जॾहिं ख़बर पई तव्हांखे त तव्हांजी नंढी भेण MPA थी वई छा फीलिंग्स हुयूं उन वक़्तु फीलिंग्स त इलाही सुठियूं हुयूं असां सभु MP आहे छा पहिरियों त मूंखे फासायो छो अथव आहे छा MPA आहे बाबा उहो छा हूंदो आहे माना छा जो शॉर्ट फॉर्म आहे इहो MPA ॿुधाए MPA मेंबर
सिंध असेंबली आहे। अच्छा उहो हूंदो आहे जेको MP था चओ न मूंखे सम्झ में नथो अचे। MPA शॉर्ट फॉर्म आहे मेंबर प्रोविंशियल असेंबली जो। अच्छा हा पोइ जेकॾहिं ॿी हिते सूबाई जेकॾहिं असेंबली। मां जो MN MPA थिया त पोइ हुनजे लाइ छा हुजणु खपे? तव्हांजे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो स्प्रे ई काफ़ी आहे, ॿियो कुझु बि कोन्हे डेंगी जो। बाबा ॻाल्हि ॿुधो न, छोकिरियुनि खे यकदमि में सीट मिली थी वञे, असांखे नथी मिले, पोइ छा कयूं असां? इहो बि हिकिड़े क़िस्म जो सुवालु आहे पंहिंजी जॻह ते त तव्हां त जीअं रिज़र्व सीट ते आहियूं त छा इलेक्शन में बीहो आहे त माण्हू वोट ॾियनि? असांजा अदा करे बीठा आहिनि इलेक्शन में, उहो खटनि नथा। ॾिसो जीअं मां तव्हांखे ॿुधायो त मां ग्राउंड ते ॾाढो कमु कयो आहे, मां ग्राउंड वर्क ॾाढो कयो आहे। ग्राउंड ते बि मां पहिरीं सोशल मीडिया जो वर्क कयो, ऐं जीअं ख़वातीन जा हक़ूक़ हूंदा हुया, उन जी ॻाल्हियूं हूंदियूं, उन जा मसइला हूंदा हुया, MP खां पहिरीं बि मां उहो उजागर कंदी हुयसि, उते पहुचंदी हुयसि, उन्हनि जा मसइला हल कराइण जी कोशिशि कंदा हुयासीं। त MPA सीट जेका आहे, जीअं हिननि सवाल कयो त बसि ईअं ई मिली वेंदी आहे, त MPA सीट हलवो कोन्हे, थाल में ईअं ई बसि मिली वेंदी आहे। उनजे लाइ जाखोड़ करणी पवंदी आहे। जाखोड़ कयो त तव्हां MPA छा तव्हां MNA बि थी वेंदो। हाँ बिल्कुल। तव्हां हे जो न्यूज़ कास्टर छॾियो, ड्रामा गाना, पोइ हीअ फील्ड सुठी न हुई छा? एॾे ई वियो? अच्छा उहो मुंहिंजो पास्ट हुयो ऐं मां कुझु अरसे जे लाइ उन में कमु कयो हुयो, पर मां मुंहिंजे अंदरि मुंहिंजे रगुनि में हिकिड़ी सियासत वसियल हुई त मां मुंहिंजो त रॻ बि कमज़ोर थी वियो, मां कीअं वञा कीअं? अच्छा तव्हांखे सदफ़ ख़ुशी थी ॾाढी जॾहिं MPA थी त? जी बिल्कुलु। असां पहिरियों ई दुआ कयूं पिया त असांजे मतिलबु मुंहिंजे जेके वालिद साहब आहिनि उन त मतिलबु जॾहिं इलेक्शन शुरू थिया आहे, जॾहिं इलेक्शन जी रिपोर्ट अचणु शुरू थींदी आहे त हितां हे खटे विया, हितां हे खटे विया, त हुनजी काउंटिंग शुरू थी वई त 4 मिनिस्टर हितां थींदा त हिकिड़े MP जी सीट मिलंदी। ऐं मां सम्झां थी ताहिरा चौथे या 5 नंबर ते हुई। काफ़ी असां दुआ, हा बिल्कुलु 4थे नंबर ते दुआ जो असां काफ़ी वेट कयूं पिया त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे एतिरा मिनिस्टर थींदा पोइ वञी हिकिड़ी MP तयारु थींदी, मतिलबु ज़ाहिर हुनखे रिज़र्व सीट मिलंदी। त मां त दुआ ई कयां पई त इंशाल्लाह मूंखे लॻे पियो त हिन बार थी वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी दुआ क़बूल थी वई? दुआ असांजी क़बूल थी वई। बिल्कुलु। तव्हांजी सियासत में दिलचस्पी आहे का? बिल्कुलु बि न। छो? अलाए छो मूंखे बिल्कुलु पसंदि ई न। कंहिं पार्टी खे सपोर्ट त कंदी हूंदव, सियासी पार्टी? मां कहिड़ी पार्टी खे? कंहिं पार्टी खे? वरी मसइलो थिए थो या? अल्लाह अची विया तव्हांजा जिन। वरी मसइलो थिए थो। उरी अची वियो अल्लाह रूह अची ॾिठो, रूह अची वियो। मां तव्हांखे चयो न हिते थोरो आहे आसिफ ज़दा इलाइक़ो आहे। अस्सलाम वालेकुम। दुआ बि टुटिजी वई सच में। मां तव्हांजी ॻाल्हियूं जेके न सीरियस बि खणा। सीरियस खणो न, हे असां बदरू अची वियो आहे कब्रिस्तान मां उथी अलाए छा। ऐं हिननि जी ॻाल्हियुनि खे सीरियस ई वठो, मां बि मज़ाक लाइ न आयो आहियां हिते। कीअं अचण थियो आहे तव्हां? वठी कीअं वेंदो? हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु हुयो ऐं पोयां मूं ते ज़ोर हुयो, संगत मूंखे मारड़ी मोकिलियो आहे त दुआ भुटो खे हिते वठी अचो, छो जो असांजा वॾा मसइला आहिनि कब्रिस्तान में। बिल्कुलु। कहिड़ा मसइला आहिनि? मां डायरेक्ट दुआ सां ॻाल्हाईंदुमि। जी। असां वटि घटि में घटि 400-500 क़बरियूं आहिनि, सभु वोट तव्हांखे ॾींदासीं। असां सां गॾु हलो, असांजे तक में इलेक्शन विढ़ो तव्हां विढ़ो ई न, तव्हां रुॻो हलो, असांजा वोट तव्हांजा आहिनि, असांजा मसइला हल कराए ॾियो। यार हाणे हिते ज़िंदा माण्हुनि जा मसइला त हल कनि न, मुर्दनि जो वारो कॾहिं? तूं कॾहिं में पुट? बाबा हथ ॾिस, मुंहिंजी शादी नथी थिए। तुंहिंजी क़िस्मत में बेइज़ती लिखियल आहे पुट। पहिरियों रूह आहे जेको हथ थो ॾिसे। अर्ज़ु इहो आहे जी दुआ भुटो साहिबा, तव्हां हर जॻह ते पहुचो था, कॾहिं असांजे कब्रिस्तान अचो, कचूं क़बरियूं आहिनि, इहे पकी कराए ॾियो। गवर्नमेंट खां को फंड ऐं PTCL जी असांखे सख़्तु ज़रूरत आहे। कॾहिं कॾहिं माइटनि सां ॻाल्हाइणो थो पए, नेट जा सिग्नल सफ़ा नथा अचनि, हिकिड़ो टावर हणाए ॾियो। हाणे त मोबाइल जो पर मां हिकिड़ो जवाबु ॾिनो रूह खे, क़बर कॾहिं बि पकी न आहे कराइबी, क़बर हमेशह कची रहंदी। हा हीअ ओॾा चकर हणी आई आहे न। क़बर कॾहिं पको न आहे कराइबी। बाबा जी तव्हां में बाबा छा मां तुंहिंजो पीउ आहियां? अच्छा वार अलाए रूह आहे, पाड़ा पटिया, अलाए फ़क़ीर आहे, अलाए दुआ पढ़ां तो आहे, अलाए छा। तव्हां मां माना धप घणी थी अचे छो? तव्हां सां गॾु ज़िंदगी गुज़री आहे।
ॾिसो पंहिंजा मसइला खणी आया हुआ कब्रिस्तान जा, मुक़ाम में बि के मसइला आहिनि मुर्दनि सां बि, त उहे तव्हां ॿुधायो असेंबली में आवाज़ उथारणी तव्हां। सभ खां पहिरियों त असांजो वॾो मसइलो इहो आहे, असांजो जेको कब्रिस्तान आहे उहो नाले में ठहियलु आहे। अच्छा, जीअं मींहुं वसे थो असांजा तक़रीबन 25-30 मुर्दा लुढ़ी विया आहिनि समुंड मां, वरी पोइ उन्हनि खे वापसि। इहो मुंहिंजे ख़्याल में तव्हां सचल ॻोठारे कब्रिस्तान मां आहियो। हिननि जो मसइलो ॾाढो संगीन मसइलो आहे ऐं इहो तव्हां सुठो मसइलो था ॿुधायो पिया। हिन ते बिल्कुलु आवाज़ु उथारणु घुरिजे। कब्रिस्तान कब्रूं जेके आहिनि पाणीअ में नालनि में ईअं पाणी मतिलबु भरियो पियो आहे। कब्रिस्तान में त हलीमाती शेख साहब आयो हुयो पाण साईं। कब्ज़ा जेके थियनि था कब्रिस्तान, कब्ज़ा बि थियनि था। जी बिल्कुलु। ऐं छा था कनि जेके उते घर जा माण्हू जेके घर जो ड्रेनेज जो सिस्टम आहे सॼो कब्रिस्तान ॾेई छॾियो अथऊं। वॾा मसइला आहिनि मुर्दनि। साईं कब्ज़नि ते ॻाल्हि यादि आई त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। तव्हां MP आहियो, हीअ जेका बिल्डिंग आहे हीअ बि कब्ज़े जी जॻह आहे, हेठों मुंहिंजी क़बर हुई। अॼु हीअ वेठा आहिनि अजा हिननि, हाणे हिननि सां मुंहिंजी हिकिड़ी डील थी आहे। ही मूंखे हिकिड़ो प्रोग्राम था ॾियनि जेको असां मुर्दनि ते कंदासीं, जंहिंजो नालो आहे रक्से रूह। उहो त हलंदो आहे असां वटि प्रोग्राम। उहो फरहल आशारी असांखे पिया ॾियनि सर। फरहल आशारी होस्ट कंदी आहे। डायरेक्टर हे याद आहे न न डायरेक्टर गुलज़ार भंगवार आहे यार। हाँ असल में साईं इहो जेको नालो हुयो इन ते असां कॉपीराइट हयोसीं। इहो असांजो नालो आहे रक्से रूह। हाणे ताहिर सां असांजी डील थी आहे त उन चयो आहे हाणे तव्हां कंदो। बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, एक्टिंग करनी है उसमें या डायरेक्शन करनी है? नहीं नहीं उधर रक्स करना है। रूह निकालने आया है। रक्स करना है। कैसे रक्स करना है थोड़ा यहाँ दिखाएंगे रक्स। रक्स मां पैसा वठंदो आहियां साईं। हाँ, पैसा अच्छा रूह साहब तव्हांखे ख़बर आहे त दुआ भुट्टो जेका आहे PTI जी MP आहे ऐं असांजे वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब चयो त सुकून सिर्फ़ु क़बर में है। बिल्कुलु। तव्हां क़बर मां उथी आया सुकून न आहे मतिलबु हुनजो? साईं हाणे अॼुकल्ह क़बर में बि सुकून आहे, छो जो हुकूमत जा नुमाइंदा उते पहुची विया आहिनि। न बाबा ॻाल्हि ॿुध, वरी बाबा चए छोड़े ना ही पुट मुंहिंजो हल। न फ़क़ीर साईं ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं सदप ऐं मां असां तव्हां ॾे अचूं त कहिड़ियूं फैसिलिटीज़? मां कोन ईंदमि, तव्हां पाणी वञो। ईअं मिड़ेई चकर हणी था ईअं न कयो सदप अञा शादी बि न कई आहे। हिनखे कहिड़ी कई आहे ईअं नाइस्टी ब्यूटी करे मोटी ईंदासीं। न ज़रूरत ई न आहे। साईं हिनखे जगत मां वेंदी ई न आहियां। न हलंदो। तव्हां उते हलो वण बनाइण थोरो सरसब थी वेंदो जान। ज़रूरत ई न आहे। ज़रूरत न आहे। उते फैसिलिटीज़ कहिड़ियूं ॾींदा भला? तोखे त असां गेट खां मोटाईंदासीं, हिन जे लाइ फैसिलिटीज़ न न मूंखे खपनि ई न, कुझु बि न खपे। तव्हांजी वॾो अहम इशू खणी आयो आहे हीअ असांजो रूह। हाणे तव्हां दुआ भुट्टो साहिबा छा मूंसां गॾु हलो था? न मां तव्हां सां नथी हलां, तव्हां सां हलंदमि त पोइ तव्हांजे लाइ आवाज़ु केरु उथारींदो? आवाज़ु तव्हांजे लाइ त मां हुजां न गॾु। यार हिकिड़ो जॾहिं वेठो आहे तव्हां वञो मूंखे बची हलिजो, इंतख़ाबी निशान मुंहिंजो मुंहुं रखिजो। पुट तो जहिड़ा इलाही आहिनि, मलाइका ई तोखे नथा वठण अचनि। साईं रूह साहब जी सर। काॾे वञो था तव्हां? साईं मां पंहिंजे क़बर में थो वञा, छो जो कब्ज़ा लॻा पिया आहिनि, ख़बर नथी आहे। मतिलबु ॿियो को सुम्ही पियो? हा न 2-3 दफ़ा मुंहिंजी क़बर ते कब्ज़ो थियो आहे। इहे नथो चए त स्क्रिप्ट घटि थी वियो आहे। असल में मां ईअं करे चवां त स्क्रिप्ट हुयो ई कोन। न न तव्हां अचण सां ड्रिजारे छॾियो असांजे MPA साहिबा खे। हरू भरू ड्रिजंदा, अॼु सुभाणे असां सां गॾु आहिनि। उहो छिरकी वई रियली में। असां अहिड़ो ॾिठो आहे न, यकीन कनि हाणे मरण खां बि भउ नथो थिए। अहिड़ो ॾिनो ॼणे मां ॿारनि जो मकान रूह आहे। बसि इहे रूह अची वेंदा आहिनि कॾहिं कॾहिं असांजे हिन में लाफ्टर हाउस में। अच्छा तव्हांखे दुआ तव्हांखे छा माना खाइण में पसंदि आहे? मूंखे बिरयानी घणी पसंदि आहे। हलीम न? हलीम त मुंहिंजी जान आहे, हलीम त मूंखे इलाही पसंदि आहे। त बिरयानी ऐं हलीम जॾहिं मिलंदा त पोइ ज़बरदस्त हिकिड़ी डिश थी वेंदी आहे। इहा ॻाल्हि त मां इहो चवां पियो, हलीम मुंहिंजी जान आहे। इहो पुछा करणु चाहियां पियो। ग़रीब माण्हू न, तव्हां कॾहिं शयूं खाधी न बिरयानी तव्हांखे नसीब में ई न आहे। हे उहे थी हलीम खाईंदा 4 ॼणा खाईंदा, हिकु प्लेट मां 4 चमचा, एॾा ॼणा हूंदा। अच्छा भला इहो सवाल अध में रहिजी वियो, गुम छो थी वेंदो आहे? किनारा कशी अख़्तियार छो कंदी आहे शोबिज़ खां विच विच में? मां मूंखे मतिलबु पहिरियां जॾहिं मां ॿियनि चैनल्स ते कमु कंदी हुअमि त मां विच में गुम कोन थी वियुसि, मां सम्झां थी। पोइ वरी जॾहिं धरती ते मुंहिंजो शो हलंदो हुयो, 8 शो टाइम, माशाल्लाह मां हुन में इलाही सारा पंहिंजो नालो बि कमायो हुयो, काफ़ी शोहरत बि हुई ऐं काफ़ी डिमांड्स बि हुयूं। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजी कुझु तालीम अधूरी रहिजी वई हुई, कुझु घर जी कमकार बि थोरा वधियल हुया। पोइ मां 2-3 साल जो हिकु मासिम नथी, केतिरे साल खां पोइ आई आहियां? 2 साल खां पोइ। 2 साल 3 साल विच में गैप अची। 3 साल न क्यों, बसि ठीकु आहे, ओके। ॾिसो PK सिंधी जॾहिं असां कईसीं धरती TV ते 2015 में कईसीं असां।
विच में तव्हां 3-4 साल वरी को घुमयो वरी हाणे ज़ाहिर थिया आहियो। हाँ बसि हाणे बिस्मिल्लाह कई आहे, हाणे बसि पोड़ी थी पोइ निकिरंदमि। माशाल्लाह, मतिलबु पोड़ी थी पोइ ई निकिरंदी फील्ड मां। पोइ कहिड़े कम जी हाणे माना कमु अचे न, कमु त माण्हू हाणे अचे, पोड़ी त पोइ असां बि न लिफ्ट न कराईंदासीं। तूं पंहिंजी उमिरि बि ॾिस, सदफ खे बि ॾिस यार। हे थोरो ईअं गुरबत जे करे ईअं थी वियो न त VIP। अच्छा दुआ भुट्टो साहिबा, जेकॾहिं सिंध जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ अगरि सिंध असेंबली में को बिल अची वञे त तव्हां छा हुनजे बिल जी हिमायत कंदव? बिल्कुलु बि न, बिल्कुलु न कंदासीं। असांजो सिंध, असांजी सिंध धरती, असां सिंध जा माण्हू, असां सिंध असांजी जान आहे, त उन जे ख़िलाफ़ कोई बि हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हाईंदो, चाहे उहो मुख़ालिफ़ पार्टी हुजे, चाहे असांजी पंहिंजी पार्टी हुजे, पंहिंजी पार्टी में बि इख़्तिलाफ़ कंदव? बिल्कुलु कंदमि। सिंध जे ख़िलाफ़ मां बिल्कुल भी कोई कॉम्प्रोमाइज़ न कंदसि, चाहे मुंहिंजी पार्टी छो न हुजे। सिंध जे लाइ असां कंहिंखे बि ग़लति न ॻाल्हाइण ॾींदासीं। माशाल्लाह। ऐं अॼु बि तव्हां सिंध जी जेका असांजी रिवायत आहे, सकाफ़त आहे, अजरक, बिल्कुलु उहो बि तव्हां सां गॾु हूंदी आहे तक़रीबन इहा चादर। माना सिंध जे ख़िलाफ़ कॾहिं बि भली उहो पंहिंजी पार्टी में हुजे इख़्तिलाफ़ करे बीह रहंदो? बिल्कुलु बिल्कुलु बीह रहंदा, छो त असांजी सिंध जे ख़िलाफ़ कोई बि ॻाल्हाईंदो, मां बिल्कुलु बि न कॉम्प्रोमाइज़ कंदसि, न मां कंहिंखे ॻाल्हाइण ॾींदसि। हाणे कुझु ॾींहं अॻु चवनि पिया त सिंध जा ॿेट जेके आहिनि वफ़ाक़ जे हवाले थींदा। न ॾिसो, इहे ॻाल्हियूं त अलाए छा छा थींदियूं रहंदियूं आहिनि। ॻाल्हियूं तव्हां अॼुकल्ह त बसि ॻाल्हि खां ॻाल्हिड़ो थी वेंदो आहे, त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, कुझु बि कोन्हे। इंशाअल्लाह सिंध जे ख़िलाफ़ असां नोटिफिकेशन जारी थियो आहे, तव्हां हिन जो मतिलबु मुखालफ़त कयो था त वफ़ाक़ न करणु खपे ईअं? ॾिसो, बेट असां कंहिंखे बि न ॾियणु ॾींदासीं, असांजा उहे सिंध जा आहिनि ऐं उन जे ख़िलाफ़ असां कंहिंखे बि न वञणु ॾींदासीं। केरु बि हुजे, मां चवां थी न, कंहिंखे बि न वञणु ॾींदासीं। मतिलबु अगरि तव्हांजी पार्टी चवे मथां त न जेको आहे सो इन बिल जी हिमायत कयो तव्हां ऐं वफ़ाक़ नोटिफिकेशन जारी थी चुको आहे, नोटिफिकेशन जारी थियो अथॉरिटी ठही वई आहे, अथॉरिटी में सरबराह मुक़ररु थी वियो आहे, पोइ तव्हां मतिलबु इन पंहिंजी MPशिप जी न परवाह न कंदे इस्तीफ़ा बि ॾेई सघो थियूं? बिल्कुलु ॾेई सघां थी। सिंध जे ख़िलाफ़ मां कंहिंखे बि न वञणु ॾींदमि। वाह, माना सभ खां पंहिंजो बयान आहे या सियासी बयान आहे? बिल्कुलु मां सियासी बयानु कोन ॾींदी आहियां। जेका मुंहिंजी दिलि में ॻाल्हि हूंदी आहे, जेका हिकिड़ी सिंध जी छोकिरी जे दिलि में सिंध जे लाइ मोहबत हूंदी आहे, इहा छोकिरी उहा ई थी ॻाल्हाए, हिते सियासी ॻाल्हि। माना इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते रखी वञे त PTI जी MPA दुआ भुट्टो साहिबा चयो आहे त जेकॾहिं सिंध जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ अगरि कोई बिल आयो त मां हुनजी फुल मुखालफ़त कंदुसि। छा बि थी पए, छोजो असांजे लाइ सिंध सभ खां पहिरियां आहे। सिंध सभ खां पहिरीं आहे, सभ खां पहिरीं। MPA त वधि में तव्हां 2 साल ॿिया आहियो, 3 साल, बिल्कुलु ठीकु आहे न, पर सिंध त हमेशह जीअं क़ाइमु हुई ऐं क़ाइमु रहंदी ऐं सिंध सभ खां पहिरियां सिंध, सभ खां पहिरियां सिंध आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधाई। GS सिंध बिल्कुलु। ऐं इमरान ख़ान साहिबु असांजे वज़ीर आज़म जेको आहे माशाल्लाह, उन चयो हुयो कंहिं दौर में त जॾहिं मुल्क में महांगाई वधी वञे सम्झी वञिजो त हुकुमरान चोर आहिनि। छा इहो सही आहे? ॾिसो, असांखे कहिड़ी हालत में असांखे मुल्क मिलियो, इहा असांखे चवण जी ज़रूरत कोन्हे, इहा हर कंहिंखे, हिन खे बि ख़बर हूंदी, वीचारे खे, हिन खे बि ख़बर हूंदी त असांखे कहिड़ी हालत में, हिनखे त वधीक ख़बर आहे, महांगाई वधीक असर न थिए त वधीक ख़बर आहे पर हाणे एॾी महांगाई थी वई आहे असांखे मुल्क मिलियो। हा, जेको असांजो लीडर आहे, जेको असांजो प्राइम मिनिस्टर आहे, मां हुन जे लाइ कसम बि खाई थी सघां त उहो करप्ट कोन्हे। असांजो प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान साहब उहो करप्ट कोन्हे। त इंशाअल्लाह असांजो जेको लीडर आहे, असांजे जेके पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर आहे, उहो कॾहिं बि करप्शन न कंदो, कॾहिं बि माण्हुनि सां ज़्यादती कोन कंदो, ज़ुल्म कोन कंदो। इंशाअल्लाह वक़्तु लॻंदो, सभु कुझु ठीकु थी वेंदो। इंशाअल्लाह सभु कुझु। एॾो मासूम माण्हू आहे, उन्होंने पाण तक़रीर में ॿुधाए पियो त एक बार मैं TV पे देख रहा था, बड़ा मसला हो रहा था, मैंने अपनी वाइफ से कहा देखो कितने बड़े मसले, तो उसने कहा खान साहब आप प्राइम मिनिस्टर हैं। मतलब उनखे पाण खे ख़बर न हुई त मां प्राइम मिनिस्टर थी वियो आहियां। इहा वॾी ॻाल्हि आहे वाक़ई। न इंशाअल्लाह मसला असां बि त आहियूं न, असां बीठा आहियूं न, असां बीठा आहियूं, सम्झो असांजो ख़ान साहब बीठो आहे, त असां ग़रीबनि सां, माण्हुनि सां, भेनरुनि सां, भाइरनि सां कोई बि ज़ुल्म थिए थो, कुझु बि थिए थो, मसइलो थिए थो, असां उते पहुचूं था। ऐं असां, मां तव्हांखे ॿुधायां, असां पंहिंजे खीसे मां उन्हनि जी मदद कंदा आहियूं। असां पंहिंजी उन जी खीसे मां मदद कंदा आहियूं ऐं उहो इन जे करे छो त असां सम्झूं था त उन्हनि जो हक़ आहे, उन्हनि जो हक़ आहे असां ते। असां असेंबली में बीठा आहियूं, भले रिज़र्व सीट ते आहियां मां, पर उन्हनि जो हक़ आहे। इहा ॻाल्हि न कयो, ग़रीब थी करे चवंदा न 100 रुपया त ॾिजो मूंखे। तव्हां चवंदा पंहिंजे खीसे मां मदद कंदा आहियो। ग़रीब यार आहे कि 100 न 500 रुपया ॾिजनि ख़ुशी ख़ुशी। हे जॾहिं ॼाओ न, तव्हांखे ख़बर आहे जॾहिं ॼाओ न, मालिक ॾेखारनि कीअं पिया माइटनि खे, चमचे ते रखी करे ॾेखारनि पिया, हे ॼाओ। अच्छा सदफ साहिबा, आप किस पार्टी को सपोर्ट करती है?
मैं सियासत में किसी को सपोर्ट नहीं करती, मगर अभी इनकी बात से मुझे एक बात बहुत अच्छी याद आई है कि बाकी कोई भी प्राइम मिनिस्टर आकर आवाम को कोई मुखातिब नहीं करते थे। वाहिद इमरान खान को देखा कि जब भी कोई आता है कि वो आकर आवाम से बताते हैं कि ये मसले चल रहे हैं और आवाम को पता चलता है। इधर प्राइम मिनिस्टर की हैसियत से पता चलता है। बात ऐसी की आपने, मैं दिल कर रहा है मैं ब्रेक ले लूँ मज़ीद। बिल्कुल The Moses हाजरीन ऐं नाजरीन आने वक्त है शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो प्लीज डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे कैडबरी डिलाइट चॉकलेट ठाहिण वारनि, टपाल मेज़बान चांहि ठाहिण वारनि ऐं अमरेली स्टील। ऐं असांजी रिवायत आहे इहा त दिलि जीतो डिलाइट से कैडबरी डिलाइट वारनि जो चवणु आहे त असां दिलि खटण जे लाइ पंहिंजे महिमाननि खे कैडबरी डिलाइट चॉकलेट ॾींदासीं ऐं मुंहुं मिठो कराईंदासीं। ऐं चॉकलेट खाई करे तव्हां ॿुधाइजो, भले हिकु ॿ खणो, टे खणो, हिकु नंढी भेण लाइ बि खणी सघो था। न तव्हांजी नंढी भेण आहे हिकिड़ी, उन लाइ बि खणी सघो था, छो जो उहा ॾिसंदी जॾहिं प्रोग्राम। जेको डेयरी मिल्क जो हिन जो जेको पेपर आहे तयार जे कपिड़ो में मिक्स थी वियो आहे दुआ जी। हा बिल्कुलु, त तव्हां ब्रांड थी वियो आहे कैडबरी डिलाइट जहिड़ो कलर बि आहे। नंढी भेण लाइ बि खणो, जेका तव्हांजी नंढी बि सिस्टर आहे हिकिड़ी ॿी दुआ खां नंढी आहे जेका। सदफ आप भी कैडबरी डिलाइट, दिल जीतो डिलाइट से, हमने आपका दिल जीत लिया डिलाइट से। जी बिल्कुल। ये खा के चॉकलेट हमें बताएं कि कैसा है, लोगों को भी बताएं। कैडबरी डिलाइट खाई सघो था, मां खोले ॾियां त नथो खोलंदो। न न तव्हां हिते खाई सघो था, हिते इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते ईंदी त कैडबरी डिलाइट चॉकलेट इन्हनि खाधा। इशारा मूंखे पई करे त खोले ॾे, पर मां न ॾिठोमांसि। न पोइ मां भाई छा तव्हां सदफ खे खोले ॾियो। मां खोलण जी इलाही कोशिशि की, मां रखी छॾियो। मां मूंखे ॿुधा हिन खां न कर, हे हथु खाई वेंदो। अलाह साईं, हूअ केॾी फराक दिलि आहे, माना वॾी दिलि वारी आहे। न हा ही खाई सघो था। सदफ असल में चयो निशानी हूंदी, चॉकलेट तूं खोले ॾींदे न, चॉकलेट हे जी हराम। निशानी आहे भाई, सदव मूंखे ॾिनी आहे। वो चॉकलेट असां दुआ भुट्टो असां सां गॾु आहे माशाल्लाह। तव्हांजो जीअं लीडर आहे इमरान खान साहब, PTI जो सरबराह बि आहे, न वज़ीर आज़म बि आहे, पंहिंजे लीडर जी कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे न वणंदी आहे? मेरे बहनों भाइयों न मतिलबु इहो त हुन तकीर जो स्टाइल आहे। छा तकीर करण जो स्टाइल आहे हुनजो ज़बरदस्त। जॾहिं कंटेनर ते हूंदो, धरना हणंदो न, हा हुन महिल ईअं चवंदो मेरे भाइयों और भाइयों की बहनों। स्टाइल आहे हुननि जो। पर काई अहिड़ी ॻाल्हि हूंदी जेका तव्हांखे न वणंदी हूंदी, तव्हां चवंदा इहा ॻाल्हि न करे। न असांजे लीडर जी, मूंखे छा इंटरनेशनली हर अदा असांजे लीडर जी सभिनी खे पसंदि आहे, त अहिड़ी का उन में ॻाल्हि ई कोन्हे जो पसंदि न अचण जी गुंजाइश ई कोन्हे। बयान ॾेई करे पोइ यू टर्न वठंदो आहे, इहा ॻाल्हि वणंदी आहे? न न न न न, हूअं तव्हां मिलिया आहियो न वज़ीर आज़म? हा इलाही दफ़ा फोटो ॾिठा मां हिननि जा, गॾु मानी खाधी आहे हिननि बाबा हुननि सां। वाह वाह, छा घुराईंदो आहे ऑर्डर में? असां न यकीन करे न हिकिड़ी दाल ऐं 4 चपातियूं घुराईंदा आहियूं, गॾु खाईंदा आहियूं। ओ दाल वाल खाईंदा आहियो छा? असांजो लीडर मतिलबु फज़ूल ख़र्च न कंदो आहे, हू सिर्फ़ु चांहि पीआरींदो आहे। महिमान भली बुख मरी वञे पर हो चांहि खां सवाइ कुझु न पीआरींदो, सिर्फ़ु चांहि पीआरींदो आहे। तव्हांखे मानी खाइणी आहे, पंहिंजे ख़र्च ते खाओ। हा उहो न इमरान खान साहब चवंदो आहे त वॾो ख़र्च छो कजे, घरों खाई पी अचो, बिल्कुलु हिते सिर्फ़ु चांहि पीआरींदासीं तव्हांखे असां। अच्छा MP थियण जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि? हा MP भलो सवाल आहे, कहिड़ा फ़ाइदा आहिनि? भलो सवाल आहे, 50 मार्कुनि जो सवाल आहे। MP थियण जा फ़ाइदा, मां पंहिंजे हिसाब सां ॿुधायां त MP थियण जा फ़ाइदा मां चाहियां थी असांखे न हुजणु घुरिजनि, न असांखे थींदा, आवाम खे थियणु घुरिजनि। फ़ाइदा वठंदा बि न आहियो तव्हां? बिल्कुलु बि, मां त कोन वठंदी आहियां, ॿियनि जी मूंखे न आहे ख़बर, मां कोन वठंदी केतिरा MP आहिनि जेके फंड्स वठंदा आहिनि पंहिंजे तक जे लाइ? बिल्कुलु वठंदा आहिनि। मां जेको मां चाहींदी आहियां, मां तव्हांखे ॿुधायां मुंहिंजी जेका सैलरी बि हूंदी आहे, मां चवंदी आहियां त मां ग़रीब माण्हुनि खे ॾेई छॾियां। केतिरी सैलरी आहे तव्हांजी? MP जी सैलरी केतिरी आहे? 1.5 ताईं आहे। 1.5 लाख आहे? जी माशाल्लाह, वॾी पघार, असां खां वधीक। चङो दुशो बि छॾे ई बा अलाह। पर मां तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां, मां सियासी बयानु कोन थी ॾियां, पर मूंखे मां पंहिंजे लाइ कुझु ख़र्च कंदी हूंदसि, पर मां 80% जेको आहे मां आवाम जे लाइ कंदी आहियां। उन मां आवाम खे ॾींदी आहियां, ग़रीब जेके जिन जो हक़ आहे, ग़रीब ॿार थी विया, जीअं मां लास्ट टाइम असां
कपिड़ा ॿारनि जे लाइ कुझु वठी विया जेका ॿोॾि अची वई आहे ॿारनि वटि कपिड़ा कोन्हनि माना पंहिंजी पघार बि विराए छॾींदा आहियो ग़रीबनि में? बिल्कुलु मां चवंदी आहियां उन्हनि जी आहे मुंहिंजी कोन्हे मां कॾहिं उन्हनि जी आहे ग़रीब आवाम जी आहे मां कॾहिं चवां तव्हां कॾहिं अचो तव्हां ॿुधायो तव्हांजी किथे ॿोॾि आई आहे त मां अचां तव्हां लाइ ॿोॾि न आई आहे उहो जेको आहे कमोट भॼी पियो आहे हर को आशिक़ आहे दिल जले बाते लिखाए दिल जले हर को आशिक़ आहे दिल जले बाते लिखाए दिल जले साईं तव्हां ॾिसंदा हूंदव त अॼु मूंसां गॾु मुंहिंजो उस्ताद न आहे असल में राति सां ते सुरीलनि हमलो कयो आहे अॼु वरी शागिर्द गॾु आहे तव्हां सां? अॼु मां हिनखे मजबूरीअ में शागिर्द कयो आहे हिन जे मुंहं तां मांस पटे विया आहिनि अच्छा राति वॾो जहिड़ो थियो आहे साईं उस्ताद खे खणी विया आहिनि हा हा मां सुरीलनि ते केस करण थो चाहियां अच्छा हिन तव्हां एॾा वॾा वार आहिनि हिन जा ऐं मुंहुं हिन जो नंढड़ो आहे ईअं नथो लॻे ॼण सवड़ मां कूओ टुके करे ॾिसे हा दिल जले चुप पादरण न मां साईं ॻाल्हि इहा आहे असुल में मसइलो हिन जा वार सही हुया सिधा हुया राति जो असां सां जेको जहिड़ो थियो आहे हिननि छा कयो असांजे एयर कूलरनि में मिटी विझी उनखे हिन जे आॾो विहारियो अथनि सॼी राति एयर कूलर हलियो आहे मिटी हिन जे वारनि में फाथी आहे सुबुह ते हिन मां हथु कढियो अथनि अच्छा उस्ताद ख़ान साहिब असां वटि सदफ भुट्टो आयल आहे ऐं हीअ सदफ बि आहे ॿी सदफ बि आहे पोइ तव्हां वटि ॿ आहिनि त साईं हिकिड़ी मूंखे ॾियो असां वटि हिकु बि न आहे साईं ॻाल्हि इहा आहे सदफ भुट्टे खे मां चवंदुमि त मां नंढे लाइ को आशिक़ रहियो आहियां ॾिसी सघो कंहिंजा आशिक़ रहिया दिलि जले लिखायो अथव ॿांह ते हा साईं असां नंढे लाइ को आशिक़ रहिया आहियूं पोइ इश्क असांजो असांखे राग ॾे छिके वियो उन खां पोइ वरी असांजा घर वारा वरी असांजे घर ॾे छिके विया पोइ पाड़े वारनि पादरणी कढियो छो जो उते मां ॻायां पियो हाणे असां हिकिड़ो अर्ज़ु कंदासीं MP साहिब आहियो तव्हां साईं ॻाल्हाईंदा न हुते फ्लोर ते ॻाल्हाईंदा असेंबलीअ में मुंहिंजो उस्ताद अॻवान थियो आहे राति हमलो थियो आहे असां ते हिननि खे ख़बर आहे सभिनी खे उस्ताद वात पटे भली खान हा राति कीअं सुरीला फनकार आया हुया ॿ टे कलाम ॿुधाया हुनखे थपियूं हणी वठी आहे तव्हां त इहो ॿुधायो मसइलो हाणे तव्हां जहिड़ा सिंगर हूंदा त पोइ उस्ताद कहिड़ा हूंदा त उन्हनि खे अॻवा थियणी घुरिजे ऐं तव्हां ख़ासि करे दुआ भुट्टो साहिबा या हलीम आदिल शेख साहिब असेंबली में आवाज़ उथारींदा आहिनि जॾहिं असांजो जिगर जलाल अॻवा थी वियो हुयो उहो बि चांडियो आहे असेंबली में बीह करे हलीम आदिल शेख चयो त ज़ुल्म त इहो आहे चांडिया बि अॻवा था थियनि हिते असां वटि नहीं बिल्कुलु इहो हुन चयो हुयो जज़्बात में उन खां पोइ वरी साईं जा कलाम ॿुधई त उन खां पोइ चई मां फनकारनि लाइ न ॻाल्हाईंदुमि भले इहे पोइ हाणे असां वियासीं साईं सां मिलियासीं उन असांखे ठिप जवाबु ॾिनो अच्छा हा पोइ असांजो भला हेॾे भला थोरो दुआ भुट्टो साहिब खे चऊं था माना न उहो औरतुनि जा मसाला खणंदी आहे असेंबली में साईं असां कॾहिं कॾहिं औरत बि थींदा आहियूं जेकॾहिं सफ़ा उहो त मजबूरीअ खां थींदा पेट राति तव्हां पोइ हिते ॾिसो त असां औरत थिया आहियूं बुख खां थींदा आहियो कॾहिं कॾहिं बिल्कुलु ऐं ॿियो साईं तव्हां हलो था असांजे लाइ ॻाल्हायो उस्ताद खे छॾायो वॾा असांजे लाइ मसइला आहिनि हिन किने खे मां हे ॾिसो था न मुंहुं नंढो त खाए घणो थो या त को राशन बाशन में बंदोबस्तु करे ॾियो हे जानवर पालींदा था वठो बहरहाल तव्हां हाणे उस्ताद बि तव्हांजो अॻवा थी वियो हाणे राग कीअं तव्हां जारी रखंदा साईं राग अलाह ख़ैर कंदो न जारी रखंदासीं ॿुधायो को कलाम जेको तव्हां चओ छा मां ॿुधायां इहो छा मां 19 मां ॿुधा सबक़ु 19 मां न रागनि जी ॼाण आहे तव्हांखे बाक़ाइदा ॼाण आहे साईं उस्ताद खे मां सेखारिया राग एमन कल्याण मां कुझु ॿुधायो उहो असां सां कावड़ीअ लाइ नथो ॻाल्हाए ॿ टे ॾींहं थिया आहिनि पहाड़ीअ मां कुझु ॿुधायो भला पहाड़ी घणो टाइम थियो आहे असां हेॾे वञण ई नथो बाबा सुर सारंग मां ॿुधा वात न जल्दी ॿुधा असांखे टाइम कोन्हे सारंग त हमलो करायो वरी उन मां ॿुधायां हलो तव्हांजो हिकु सदाबहार राग आहे भैरवी उन मां कुझु ॿुधायो हा जा भैरवी हाणे भैरवी जी ख़बर अथई भैरवी में तव्हांखे मां ॿुधायां थो ॿ लाइनियूं जी करे मूंखे ख़बर पए कहिड़ो आहे इहो भैरवी त न आहे उस्ताद इहो भैरवी न आहे भैरवी न आहे ॿुधी नथा मरो था सुर पकड़ियो भैरवी यादि न थी पहिरीं ॻाल्हि आहे त मूंखे सुर जी ओ हाणे तू तक तू तिया इहो आहे न भैरवी
तूं भेजे असां ॾे अचूं अच्छा हलो दिल चले जेको सवेर तव्हां चवंदा आहियो उहो ई ॿुधायो साईं ई शार्प डी डार्क करे ई शार्प डी डार्क इहो सुर आहे न साईं असां म्यूज़िशियन खे ॿुधाईंदा आहियूं ॿुधायो साईं दिल इन जो मां तव्हांखे ॿियो थो ॿुधायांव रात के अंधेरे में जब किसी हसीना के गोरे गोरे गाँव चूड़िया कनकती है ओ चूड़िया कनकती है वक्ते वक्ते न थो वञे तव्हांखे जेका ॻाल्हि आहे माण्हू हर छो आहे इहो कलाम त गुलाम हसन उमराणी सुठो चयो आहे तव्हां खां असां सुठो चयो साईं हा पोइ उहो बेरोज़गार असां ॻाल्हि त साॻी आहे फ़र्क़ु पियो आहे बहरहाल हाणे तव्हांजो अगरि को मसइलो आहे त ॿुधायो असेंबली मसइलो असांजो कोई कोन्हे असांखे चांहि पियारियूं अच्छा उन खां पोइ ठीकु आहे चांहि पियो चांहि पियो वियो अचुनी वात कोसो कर तव्हांजो सदफ पसंदीदा गुलूकार कहिड़ो आहे मां गुलूकार जी तारीफ़ करण खां पहिरियां मां हिते शो में अचण खां पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि शेयर करणु चाहींदसि जॾहिं मूंखे लाफ्टर हाउस में इन्विटेशन कयो हुयो इनवाइट कयो हुयो त मां सोचा पई त मां वञा न वञा पोइ मां पंहिंजी सिस्टर सां डिस्कस कयो त मुंहिंजी सिस्टर ॿुधाया मां बि वञी रही आहियां चलो ठीकु आहे हिकु खां ॿ हूंदा थोरी न पोइ तव्हां इस्तखारा कढी वठो आहे न त वञा या न वञा मां उहो ई सोचां पई की कढायां न कढायां पर मां मुंहिंजी तबियत बेड़ी आहे मां कढाए बि सघां पई अच्छा अच्छा पर ख़ैर असां फाइनली हिते अची वियासीं पर हिते हिन धरती टीवी ते सभिनि खां वधीक ख़ुशी जेके ॾिसी मूंखे थी आहे मूंखे जुनेद बलोच कैमरामैन असांजो इलाही सुठो पुराणो जुनेद बलोच कैमरामैन आहे मां तव्हां गुलूकार जे बारे में थो पुछां तव्हां कैमरामैन नाला था खणो मां गुलूकार जे बारे में बि ॿुधाईंदमि हिकिड़ा न आहिनि खोड़ सारा आहिनि पर जंहिंजी ख़ासि तारीफ़ करणी आहे जेको मुंहिंजो सुठो दोस्त बि आहे सुठो भाउ बि आहे जुनेद बलोच जो ॻाइणु पसंदि आहे तव्हांखे हा मूंखे हुनजो गानो बि इलाही पसंदि आहे मां हुन सां बक़ाइदा बलोची बि सिखां पई बलोची बि सिखां पई असांजी बलोची पूरी रहिजी वई भाई ॾेखारियो जुनेद ॾेखारियो कहिड़ो आहे आगे फ्रेम में ये तव्हां जुनेद बलोच जो गानो ॿुधो आहे असां हुनजी लेवा डांस ॾिठी आहे उहा ॾाढी ज़बरदस्त कंदो लेवा 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 कैमरामैन त फेवरेट आहे सिंगर फेवरेट जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदी आहियां हिकु शनीला अली जी आवाज़ मूंखे इलाही पसंदि आहे सुनैना अली जी आवाज़ मूंखे इलाही पसंदि आहे ऐं मर्दनि में हेॾे ॾिसो मूंखे बि ॿुधो आहे तव्हां सवेल तव्हां खां ॿुधण खां पोइ त हिनखे हर सिंगर खां नफ़रत थी वई ऐं तव्हां जो एक्सपीरियंस कीअं रहियो फिल्म जेका कई पीके सिंधी उन में त मूंखे इलाही मज़ो आयो ऐं उन फिल्म में पहिरियों भेरो मां पंहिंजी विग लाथी हुई ऐं माण्हुनि खे असली मूंखे ख़बर पई हुई त मुंहिंजो असली माना रूप इहो आहे ऐं मुंहिंजी विग आहे इहा सेट कई आहे ऐं हूअं तव्हांजी जेका टिकणा मुंहं अची आहे असां ॾिठो मां वॾी विग मुश्किल सां सेट कई आहे ॾिसो तव्हांजी विग कोन्हे तव्हांजा रियल वार आहिनि वॾी मुश्किल सां सेट कई आहे ऐं कॾहिं कॾहिं सींद फिरी वेंदी आहे हेॾी वॾी मां त तव्हांजी ॻाल्हि खे हरू पूरो सीरियस पई वठां सच में सम्झो तव्हांजी विग मुंहिंजी विग आहे सदन खे ख़बर सुठी ॻाल्हि आहे कोई त मुंहिंजी ॻाल्हियुनि खे सीरियस वठे थो मुंहिंजी विग आहे इहा हिनखे ख़बर अथव रियल वार आहिनि असां वटि कुझु महिमान जेके ऑडियंस आयल आहिनि कुझु सवाल पुछणु चाहिनि था सदफ़ खां या दुआ खां अगरि कोई पुछणु चाहे सवाल त जी तव्हां साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम जी भाउ तव्हांजो नालो नवाब जान मर नवाब जान मर किथां आया जेकबाबाद खां जी माशाअल्लाह पर रहंदा हिते आहियूं कराची में जी जी मां अदी दुआ खां सवाल पियो कयां त तव्हांजो उस्ताद केरु आहे अदी सियासत में सियासत में उस्ताद मुंहिंजो उस्ताद हलीम आदिल शेख आहे मां ख़ुदि हलीम आदिल शेख साहब चयो माशाअल्लाह उहो सुठो आहे सुठो आहे हा अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो अलीजान बलोच मां कराची में हिते ई रहंदो जी जी मुंहिंजी दुआ भुट्टो भेण सां सवाल आहे जी 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 सियासतदान ॿार में सियासत कंदा आहिनि त तव्हां छा घर में बि ईअं सियासत कंदा न बिल्कुलु न मां सियासत न मां ॿाहिरि कंदी आहियां न मां घर में कंदी आहियां जेका मां नेचुरल आहियां मां सो उहा बि ॿाहिरि आहियां घर में बि उहा ई माना ॿाहिरि बि ख़िदमत कंदी आहे आवाम जी घर में बि घर भातियुनि जी ख़िदमत कंदी वकार मंसूरो फ्राम सखर सिटी माशाअल्लाह इहो सखर में हज में दुकान बंदि करे भॼी आया सभु ने मुंहिंजो पुराणो स्टाइल आहे वार ॾाढा सुठा आहिनि तव्हांजा विग मटायूं महिरबानी विग मटायूं हिननि सां चए जी भाउ कंहिंखां सवाल पुछणु चाहींदो
इहो दुआ भुट्टो खां हिकिड़ो सुवाल पुछणु चाहियां थो। सभु उन्हनि खां सवाल पुछिजो, मसमत सियासतदान हथ आई आहे हा न, बिल्कुलु जेको आहे। जी, कहिड़ो सवाल आहे? त पहिरियां महांगाई न हुई जेका, ऐं पीटीआई जे दौर में यानी कि महांगाई वधीक थी वई आहे, इन जो रीज़न? महांगाई पहिरीं घणी हुई, हाणे एतिरी कोन्हे, पहिरीं घणी हुई। ऐं जंहिं लुटे जेका हुकूमत असांखे ॾिनी वई, बैसाखी ते ॾिनी वई, उन जूं टंगूं ई कोन हुयूं जेका हुकूमत असांखे ॾिनी वई। पर इंशाअल्लाह हाणे जेका हुकूमत आई आहे, जेका प्राइम मिनिस्टर जी हुकूमत आहे, उहा तव्हांजे लाइ थी सोचे। हाणे उहो पंहिंजे खीसनि जे लाइ नथी सोचे, पंहिंजे ॿारनि जे लाइ नथी सोचे, तव्हांजे लाइ थी सोचे, सिंध जे लाइ थी सोचे। इन जे करे महांगाई कई आहे वधीक उन्हनि, त जीअं तव्हां यादि रखो। तव्हां उनजे बारे में सोचियो। हा, तव्हां उन बारे में सोचो। ऐं हुननि वधीक महांगाई करे इहो तव्हांखे ॾेखारियो आहे, ॾिसो मतां सम्झो रुॻो उहे महांगाई कंदा। महांगाई ख़तम थींदी, हे असांजो नसुल तबाह थींदो, ॿियो ईंदो पोइ। लाफ्टर हाउस में अची तव्हांखे कीअं लॻो पुछंदासीं। सदफ, आप बताएं कि लाफ्टर हाउस शो में आकर कैसा महसूस किया आपने? नहीं, बहुत अच्छा लगा। बिल्कुल ऐसे प्रोग्राम्स हमारे यहाँ होने चाहिए हर प्लेटफॉर्म पर। आप कभी बुलाएं तो उधर भी करेंगे आके? इंशाल्लाह, मैं इंशाल्लाह थिएटर, क्योंकि थिएटर से भी ताल्लुक़ रहा है, मैं भी थिएटर करती रही हूँ, तो इंशाल्लाह मेरा इरादा है इस तरह का प्रोग्राम आर्ट काउंसिल में करने का। तो ऐसा कोई प्रोग्राम रखें, सब आएंगे हम। हाँ जरूर, आप छड़ो बुलाओ, मेरे उगाड़ा ईंदासीं, जुतियां घर पड़ी। बिल्कुल इस शो में आके आपने ईमान से खुदा बस तू दावत दे, वादे बैठे हैं हम। तव्हां हाणे खां हलिया वञो न, हाणे खां हलिया वञो। वैसे मेरे पास आजकल कोई सर्वेंट नहीं है, तो अच्छा है मेरी सपोर्ट हो जाए। सर्वेंट चाहिए, सर्वेंट की खबर है? सर्वेंट की खबर थी? उन्हनि खे सैनिटरी वर्कर जी ज़रूरत आहे। हाँ, वर्कर मुंह में सीमेंट कान? न, सैनिटरी वर्कर जेके सेनेट में वर्क कंदा आहिनि। इहो सिखना पड़ेगा न। अच्छा, दुआ भुट्टो साहिबा, कीअं लॻो तव्हांखे हिन शो में अची? मूंखे मां शोज़ में वेंदी न आहियां, ऐं हीअ मुंहिंजो इन 3 सालनि में 2.5 सालनि में ही फर्स्ट शो आहे जो मां हिन शो में पहिरें शो में आई आहियां। मां ऐं इन जे करे आई आहियां छो त हिकु त मुंहिंजी हिन सां काफ़ी सारियूं यादूं इन धरती टीवी सां। मुंहिंजो कैरियर स्टार्ट थियो हुयो न्यूज़ कास्टर जो, ऐं ॾाढो सुठो हिन जो चैनल जो जेको आहे सो कमु हूंदो आहे, ऐं फैमिली वांगुरु हूंदा आहिनि सभु। ऐं इन प्रोग्राम में जॾहिं मूंखे कॉल आई त थोरो पहिरीं मसरूफ़ हुयसि, पर उन खां पोइ मां टाइम कढियो हिन प्रोग्राम जे लाइ। ऐं उहो मां हिन जे करे कढियो त मुंहिंजी दिलि कई त मां हिन प्रोग्राम में वञा। ऐं मूंखे जॾहिं सदफ फ़ोन कई, मूंखे चई त तव्हां बि वञो था? जी मूंखे यकीन नथो अचे। मां थोरो सोचो त कंफर्म कयां। तकरीबन करंट अफेयर्स जे शोज़ में वेंदा आहियो? हा, करंट अफेयर्स जे शोज़ में वेंदी आहियां। लाफ्टर हाउस शो में कीअं लॻो तव्हांखे? मूंखे उहो ई तव्हांखे ॿुधायां थी त हिन शो में मूंखे ॾाढो सुठो लॻो, माहौल सुठो लॻो। ऐं हिकिड़ी जेका तव्हां कॉमेडी जेका आहे न, हिकिड़ी लेवल ताईं सुठी लॻंदी आहे, ऐं उहा इन प्रोग्राम में आहे। हिकिड़ी लेवल आहे, रिस्पेक्ट सां थिए थी पई कॉमेडी, कंहिंसां कुझु अहिड़ी का ॻाल्हि कॾहिं गामू लेवल ख़राब कंदो। कि यहाँ पे एक हकीकत है, जो कॉमेडी अक्सर कॉमेडियन बहुत बदतमीजी कर जाते हैं कोई मेहमानों के साथ। यहाँ पर माहौल इनको देख के कह रही हैं नहीं, वाकई बहुत इज्जत, जैसे सिंध की सकाफत में औरतों को जो इज्जत दी जाती है, इस चैनल ने वाकई वो इज्जत का मयार बरकरार रखा। जी बिल्कुल, आपकी बड़ी मेहरबानी, आप आई। दुआ भुट्टो साहिबा जी वॾी महिरबानी, पंहिंजे क़ीमती वक़्त मां, मसरूफ़ वक़्त मां वक़्त कढी असांजे लाफ्टर हाउस शो में आई। ऐं सदफ भुट्टो साहिबा, तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं असांजे शो में आयो, असांजी शो जी शान वधी वियो। आख़िर में असांखे हाणे ॾींदा इजाज़त। लाफ्टर हाउस शो जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ हफ़्ते इंशाअल्लाह वरी किन नवनि महिमाननि सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं, खिलंदासीं, खिलाईंदासीं। अवां बि खिलो ऐं खिलायो, पंहिंजो ख़्यालु रखिजो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।